मुझे सिंह के सलाम सलाम सुन, मुझे सिंह के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं हमारी खिदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो, जंहिंजो नालो आहे सलाम सिंध। मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीराणी, मूंसां गॾु आहे साथी मेज़बान सैरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदव, ख़ैरियत सां, मज़े में, करार में हूंदव। ऐं करार में छो न हुजो, भला ज़बरदस्त हूंदव, छो त असां दिलि सां तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं। बिल्कुलु, बेहद दुआऊं ऐं तव्हांजी दुआऊं असां सां गॾु हूंदियूं आहिनि, तॾहिं असां खिलंदा मुरकंदा तव्हांजे साम्हूं असां हूंदा आहियूं, ताकी तव्हांजो ॾींहुं बि असां ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि कंदा आहियूं त सुठो गुज़रे। ऐं सुबुह सुबुह जो काफ़ी सारा ख़ूबसूरत सॉन्ग्स भी असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं, प्यारा प्यारा महिमान भी असां सां गॾु कचहरी कंदा आहिनि। इहा जेका तव्हां ॻाल्हि कई न, सुबुह सुबुह असां ईंदा आहियूं मुरकंदा आहियूं, मुरकण वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। ऐं तव्हांखे ख़बर आहे त तव्हां जेकॾहिं मुरको था न त पोइ अॻियो माण्हू जेको साम्हूं हूंदो तव्हांजे, उहो पाण ई अज़ ख़ुदि मुर्गी पवंदो। बिल्कुलु। उनजे चेहरे ते मुर्क अची वेंदी। जेकॾहिं तव्हां मुरकंदव न, तव्हां ईअं अपसेट हूंदव ऐं तव्हां ईअं परेशान हूंदव, अॻिलो बि चवंदो अलाए छा थियो भला, असां चयो रुॻो खिलऊं। हा बिल्कुलु। इनजे करे खिल इलाही ज़रूरी आहे, मुर्क इलाही ज़रूरी आहे। मुरकण सां इलाही कम सिधा बि थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह खिलण बि महांगो थी वियो आहे। हा त पोइ महांगो ईअं हरूभरू माण्हुनि महांगो हरूभरू कयो आहे माण्हुनि। मुर्क बि खिलण बि कंहिंखे, माना जेकॾहिं तव्हां दिलदारी ॾियो था, मुरको था ऐं कंहिंसां ऐं खिली ॻाल्हायो था, त इहो बि हिकिड़ी क़िस्म जो सदको अथव। सदको आहे। मुर्क ॾींदा कयो, मुर्कूं विखेरींदा कयो, मुरकंदा रहो, टिलंदा रहो, खिलंदा रहो। बिल्कुलु। छो त मुर्क जेकॾहिं न आहे त पोइ मुल्क में कुझु बि न आहे। ऐं चेहरे ते अजायो गुंज पवण सां थींदो ईअं आहे त अॻिते हली इहे गुंज वरी सफ़ा पइजी वेंदा आहिनि। माना माण्हू पोड़ो थी वेंदो आहे, झूनो थी वेंदो आहे। ख़ुशि ख़ुशि जेकी रहंदा आहिनि माण्हू, उहे जल्द झूना न थींदा आहिनि। मूं हिकिड़ी तहक़ीक़ पढ़ी हुई, ख़ुशी वॾी खुराक आहे। जेके ख़ुशबाश माण्हू हूंदा आहिनि, जेके ख़ुशि रहंदा आहिनि, ब्लड जेको आहे उहो सर्कुलेट थींदो आहे, तव्हांजी इनर बॉडी वॾी हेल्दी रहंदी आहे। प्लस में तव्हांजा हेयर, जिन खे हेयर फॉल थो थिए पियो, उहो ॿुधाए छॾियां त टेंशन न खणंदा कयो ऐं खिलंदा रहो, मस्ती मज़ाक कयो, तव्हांखे हेयर फॉल न थींदो। ऐं मर्दनि खे ख़ासि करे हमेशह घणो थींदो आहे हेयर फॉल, बिकॉज़ उन्हनि जी पूरी घर जी ज़िमेदारी हूंदियूं आहिनि, ॿाहिरि निकिरंदा आहिनि, उन्हनि खे कमाइणो आहे, घर में आणो आहे, वरी घर जा मसइला, ॿारनि जा मसइला, घणा टेंशन हूंदा आहिनि। इन करे अगरि तव्हांजो हस्बैंड, भाउ या पुटु घर में अचे थो पियो त उनखे तव्हां ईअं रिलैक्स करे था सघो, उन सां खिलो ॻाल्हायो, उन्हनि खे टेंशन न ॾियो। बसि मां एतिरो इहा शइ चवंदसि ज़रूरु। सही सही सही। हाणे ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हां चयो न त इहो खिलणु ज़रूरी आहे। इंटाई परेशानियूं माण्हुनि खे वकोड़ियो हुयो ऐं तव्हां वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हिते करे विया आहियो त उहा माण्हू सम्झी विया आहिनि त जेकॾहिं तव्हां वधीक टेंशन वठंदो त पोइ ठोड़ा बि थी वेंदो, गंजा बि थी वेंदो, हरूभरू गंजो गंजो माण्हू तव्हांखे चवनि। इन खां बहितर आहे त तव्हां ख़ुशि रहंदा कयो, खिलंदा रहो। ख़ुशी वारा माण्हू सैरिश चयो त वधीक मतिलबु सिहतमंद हूंदा आहिनि। हाणे तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो असां ॿिन्ही मां, त असां ॿिन्ही मां वधीक ख़ुशि केरु आहे। मां बि कोशिशि कयां थो एतिरो ख़ुशि थियां जो मां बि ईअं ई थी वञा। तव्हांजी स्किन ग्लो कंदी। तव्हांखे भला पहिरें ज़माने में क्रीमियूं हूंदियूं हुयूं छा, या फेशियल कराइण वेंदा हुआसीं, या पार्लर हूंदा, कुझु बि न हुयो। मेट सां विझंदा माण्हू, मेट सां विझंदा, हल्दी हूंदी हुई, मतिलबु अहिड़ियूं शयूं हूंदियूं हुयूं जेकी नेचुरल आहिनि। असां बि ॾाढो वेंदासीं मेट सां। गर्मी जी मुंद आहे न, माना मेट हणी करे वाह में तुड़गंदा हुआसीं, ईअं भोला लॻा पिया हूंदा हुआसीं। ज़मानो भलो ज़मानो उहो मेट वारो। अच्छा, मेट हणण सां ख़बर अथव जेकी माना आरायूं निकिरंदियूं आहिनि न, पित निकिरंदी आहे, पित निकिरंदी आहे, नंढियूं नंढियूं हुनखे पित चवंदा आहियूं, ॻोठनि में ईअं चवंदा आहिनि। सो उनजे लाइ हिकिड़ा पाउडर बि मिलंदा आहिनि ख़ासि क़िस्म जा, जेकी थधो कंदा आहिनि जिस्म खे। पर हाणे उहो पर असां माना पंहिंजे वक़्त में रुॻो जेको आहे न, सो मेट जेके लॻाए करे लिङनि खे ऐं माण्हू वेझे न, ॾाढो ज़बरदस्त थी पवंदो। माना इन सां स्किन बि तव्हांजी ज़बरदस्त थी वेंदी। हाणे इहे क्रीमूं व्रीमूं न पुॼनि, पर हाणे छा करे केरु वणे, इहो वरी खफ़ो वॾो आहे न। माण्हू ईअं लॻंदो हाली 2-4 मिंट ईअं किनो लॻंदो, पर पोइ जॾहिं उजरो थींदो, अछो थींदो, ॾाढो भलो थींदो। इन करे नेचुरल जेका खिल आहे उहा तव्हांजी स्किन खे ग्लो आणींदी बेहद। ऐं तव्हां उन्हनि शयुनि खे जेके ख़ुदा जी तरफ़ां कुदरती आहिनि त उन्हनि खे पंहिंजो पाण में जेको आहे न, उन्हनि जी आदत विझो, सुठो ॻाल्हायो, पॉज़िटिव ॻाल्हायो, को नेगेटिव कुझु ॿुधो बि अथां त चओ त न उहो अलाह बहितर ॼाणे, त असांखे कहिड़ी ख़बर, छो मां ॿिए जी ॻाल्हि ॿुधां। इन करे ॿियनि जूं जेके विच में माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿुधण जी ज़रूरत न आहे। हमेशह पंहिंजो सेंस यूज़ कयो, दिमाग़ हलायो, ताकी तव्हांखे ख़बर पवे त मां छा आहियां ऐं अॻिलो छा आहे। बाक़ी ख़ुदा ॼाणे थो। ऐं उन खां अलावा खिलो,
पॉज़िटिव रहो, पॉज़िटिव मैसेज ॾियो। बिल्कुलु सच ॿुधण जी सलाहियत बि रखो। असां वटि ईअं थींदो आहे पहिरीं अक्सर माण्हू इलाही माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त बाबा मां तुंहिंजे लाइ जान क़ुर्बान करे छॾींदुसि, मां तुंहिंजे लाइ हीअं करे छॾींदुसि, मां तुंहिंजे लाइ हीअं कंदुसि, पर उहे ई माण्हू को सच ॿुधंदा आहिनि अॻिले माण्हू जे तरफ़ां जंहिंजे लाइ ईअं चवंदा आहिनि मां तुंहिंजे लाइ जान निछावर कंदुमि, पोइ सच न ॿुधी सघंदा आहिनि, पोइ वरी रिश्ता टोड़े छॾींदा आहिनि, मुंहुं मटे छॾींदा आहिनि, बल्कि कुर्बा राब्तो कटे छॾींदा आहिनि। इहा बि सुठी ॻाल्हि न आहे। बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं। अॼु असां वटि सुठा महिमान पिया आहिनि ऐं सुठो रागी बि असांजे प्रोग्राम जो हिसो आहे। ऐं इन खां सवाइ अॼु जेकी अहम मौज़ू आहिनि उन्हनि ते बि थोरी कचहरी कंदासीं। अॼु इंसान दोस्तनि जो आलमी ॾियारो बि आहे ऐं बहिरी इल्म जो बि आलमी ॾियारो आहे। इंसान दोस्ती इंतिहाई ज़रूरी आहे। इंसानियत माण्हू पोइ ज़रूरी आहे जेको असांखां मोकिलाईंदो थो वञे। असां पंहिंजे लेखे पंहिंजी पर में पंहिंजी ज़ात ताईं महदूद थी विया आहियूं। जेकॾहिं ॾिसिजे त पाण खे इलाही सारा कम करणा आहिनि, इलाही माण्हुनि खे आदतूं ॾियणियूं आहिनि, इलाही माण्हुनि खे हौसलो ॾियणो आहे जेको असां नथा कयूं कमु। इन जे करे मसइला वधी विया आहिनि। इन जे करे पंहिंजी तरबियत में बि थोरी घटिताई अची वई आहे। पाण सिर्फ़ु पाण ताईं महदूद थी विया आहियूं त असांजा बचड़ा जेके आहिनि, असांजो जेको ख़ानदान आहे, कुटुंब आहे, उहो बि वॾनि खे ॾिसी सम्झे थो त हीउ असांजो कुटुंब आहे, हीउ असांजो कहोल आहे। इन खां सवाइ कंहिंजी का माना इंसान दोस्तीअ में कुझु असांखे करिणो न आहे। सो इहो इंसान दोस्तीअ जो बि पैगाम ॾींदा कयो। इंसान ॾाढा भला थींदा आहिनि ऐं असां भला हाणे न रहिया आहियूं शायदि। असांखे कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़िया सोशल मीडिया ते ॾिसंदो आहियां जो ॾाढो अफ़सोस थींदो आहे, कर्ब मां गुज़रंदो आहियां त हीअ अॼु जो इंसानु आहे, हीअ इंसानियत आहे। सो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़िया ॾिसी करे इंसानियत जो शर्म बि करंद विचां झुकी पवंदो आहे। सो अहिड़ी सूरत हाल में पाण खे थोरो वरी ईमान जेकॾहिं ताज़ो करिणो आहे पंहिंजो, जेकॾहिं पाण खे वरी माण्हू पेॾां मोटणो आहे त हमदर्दियूं, सचाई, सिंसियरिटी, इहे सभु शयूं पाण में आणणियूं आहिनि। ऐं जेकॾहिं इहे शयूं न आहिनि त पोइ पाण इंसान न आहियूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जीअं थोरी देरि में पहिरियां ॿुधायोसीं त मौज़ महिमान पिया आहिनि, पर अॼु असां ख़ासि तौर ते शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सिंधी अदब ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां कहाणी ते बि ॻाल्हाईंदासीं। कहाणी छा आहे, कहाणी कीअं लिखी वेंदी आहे, आस पास जेकी मामला हूंदा आहिनि ऐं दिलि वटां जेकी मामला हूंदा आहिनि या जेकी माण्हू ॾिसंदा आहिनि, पसंदि आहिनि, जेकी या त पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ में के अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि जिन खे पाण कहाणी जो रंग ॾेई सघूं था। के वरी फर्ज़ी कहाणी हूंदियूं आहिनि, के सचूं कहाणियूं हूंदियूं आहिनि, के सचाईअ जी बुनियाद ते ॾिसी करे माण्हू लिखंदा आहिनि राइटर त हीउ वाक़ियो हिते ॻोठ में थियो हुयो, पोइ इहे माना कहाणियूं सर्जी वेंदियूं आहिनि। कंहिं वक़्त में ते रिसर्च बाक़ाइदे कयो वेंदो आहे। अक्सर जेतिरा बि ड्रामा अगरि मूं कया आहिनि या को ॿुधो आहे या के मूवीज़ में मां अगरि ॾिठियूं आहिनि त तव्हां यकीन कयो उहे हक़ीक़त ते आहिनि ऐं ईअं सभु कुझु थींदो आहे। उन्हनि ते ई असां कहाणी लिखी वेंदियूं आहिनि, उन्हनि ते ई असां अची परफॉर्म कंदा आहियूं। या की जॾहिं कोई अहिड़ो ड्रामो हुजे ऐं मां उहो परफॉर्म कंदी हुयसि इरशाद, त मूंखे ईअं थींदो वाक़ई में हिकिड़ो इंसानु एतिरी तकलीफ़ मां गुज़रियो हूंदो। सही ड्रामे लिखण वारो त वरी ज़बरदस्त क़िस्म जो माण्हू हूंदो आहे। उहो राइटर त हर किरदार में पाण खे महसूसु करे, पाण खे फील करे। छोकिरी जो डायलॉग लिखणो आहे त छोकिरी थी वेंदो आहे ऐं छोकिरे जो लिखणो आहे त छोकिरो थी करे। कंहिं फ़क़ीर अमीर जो सभिनी जो लिखणो हूंदो आहे। बहरहाल पाण कहाणी ते अॼु ॻाल्हाईंदासीं त कहाणी कीअं सर्जंदी आहे, कीअं लिखबी आहे। ऐं कुझु वक़्तु पहिरियां जेकॾहिं माज़ीअ में जाती पायूं त कुझु वक़्तु पहिरियां अफ़साने खे तमामु घणी अहमियत हासिलु हुई, हाणे बि आहे। पर असां वटि जेको सिंधी अदब में ख़ासि तौर ते पाण सिंधी अदब जी ॻाल्हि कयूं त पाण वटि कहाणी वरी अफ़साने खां वधीक चाहि वालारी ऐं सुठा सुठा कहाणीकार असां सिंध जा जिन ते पाण खे फ़ख़ुरु आहे, प्राउड आहे। उन्हनि कहाणीकारनि खे बि कॾहिं कॾहिं पाण पंहिंजे प्रोग्राम में यादि कंदा रहंदा आहियूं, उन्हनि जूं कहाणियूं बि ॿुधाईंदा रहंदा आहियूं, उन्हनि जा किसा ॿुधाईंदा रहंदा आहियूं ऐं उन्हनि खे भेटा बि ॾींदा आहियूं। अॼु असां जंहिं कहाणी जो ज़िक्र कंदासीं, कहाणी किताब जो ज़िक्र कंदासीं, उन कहाणी किताब जी लेखका बि असांजे प्रोग्राम जी महिमान हूंदी ऐं उन सां हाल अहिवाल ॾींदासीं। उन लेखका जा इन खां पहिरियां बि 3 किताब मार्केट में अची चुका आहिनि। ॾाढी सुठी शाइरा बि आहे। ऐं जेकॾहिं औरत शाइराउनि जो ज़िक्र कयूं त औरत शाइराऊं पाण वटि थोरियूं ई आहिनि, घटि आहिनि। ऐं जेकॾहिं हाणे उन शख़्सियत जो ज़िक्र कयूं त औरत शाइराउनि में उनजो हिकिड़ो सुठो नालो आहे। ऐं जेकॾहिं ईंदड़ हीउ जेको वक़्तु हले थो या ईंदड़ वक़्त में आउं जेकॾहिं उनखे चवां त औरतुनि जी नुमाइंदा शाइर आहे त इहा बि ॻाल्हि कंहिं हवाले सां का वॾी न हूंदी, बल्कि इहा ॻाल्हि बि अञा मूंखे लॻे थो त इन खां वधीक उनखे मञता मिलणु घुरिजे, इन खां वधीक उनखे मंज़िल उनजी अञा अॻिते आहे। सो सिंधी कहाणीअ जो हिकिड़ो किताबु मुंहिंजे हथ में आहे हिन वक़्तु ऐं उन कहाणीअ जो नालो आहे कुले कांधी केरु। कुले कांधी केरु मार्केट में मौजूदु आहे। कुले कांधी केरु हिन किताब जी लेखका असांजी भेण मनायती मोहतरम सीमा अब्बासी साहिबा आहे, जंहिंजा पहिरियां बि मार्केट में किताब आयल आहिनि शाइरी जा ऐं उहे शाइरी जा किताब तव्हां पढ़ी चुका आहियो। उनजी शख़्सियत, उनजे फ़न फ़िक्र ते बि 2 किताब अलॻि सां आयल आहिनि, उहे बि तव्हां पढ़ी चुका हूंदो। हीउ किताबु ॾाढो सुठो आहे सिंधी कहाणीअ जो ऐं हिन किताब जो जेको बैक टाइटल आहे उन ते हमीद सिंधी साहिबु, शौकत हुसैन शोरो साहिबु, मज़हर जमील, रसूल मेमन, मदद अली सिंधी, तारिक कुरैशी, शबनम गुल ऐं ज़ेब सिंधी साहिब जा हिन ते राया बि आहिनि। हमीद सिंधी साहिबु चवे थो थोरो तव्हांखे ॿुधायां उनजा राया जेकी आहिनि त बहसियत शाइरा ऐं कहाणीकार जे मूंखे सीमा अब्बासी लाइ इहो चवण में को बि वधाउ महसूसु नथो थिए त हूअ नैन लेखकाउनि में हिकु कलमकार जी हैसियत सां
घणो अॻिते उभरी ऐं निखरी आई आहे। हुनजी कहाणी लाइ 2 अखर नथा लिखी सघजनि, बल्कि हुन जूं कहाणियूं पंहिंजो हक़ घुरनि थियूं। अमीन सिद्दीक़ी साहिब जो इहो चवणु आहे। ऐं इन खां सवाइ कहाणीकार ॾाढो सुठो तारिक कुरैशी साहिबु चवे थो त मूं सीमा जूं कहाणियूं पढ़ियूं त दिलि चयो काश उहो कुल वक़्ती कहाणीकार हुजे हा। सीमा अवां असांजे अदब जो हिकु क़ीमती असासो आहे, इहो तारिक कुरैशी साहिबु चए थो। शबनम गुल साहिबा जो चवणु आहे त सीमा अब्बासी घणो रुखी शख़्सियत आहे ऐं जेका शाइरी ऐं कालम निगारी कंदी रहंदी आहे। कहाणी जी असुल सूंहं इख़्तिसार में आहे, सीमा जूं कहाणियूं मुख़्तसिर आहिनि। ॾाढो सुठो। ऐं सीमा अब्बासी शाइरी कई, इहो चवे पियो। ज़ैब सिंधी साहिबु कालम लिखिया, इन खां पोइ कहाणीकारनि जे सथ में शामिलु थी आहे। इन वटि कहाणी ॿुधाइण जो कहाणी ॿुधाइण जे ॾांव समेत उहे सभु सलाहियतूं मौजूदु आहिनि जेके हिकु सुठे कहाणीकार में हुजणु घुरिजनि। सीमा कहाणियुनि जे किरदार जे दर्द खे दिलि सां महसूसु करे कहाणियूं लिखियूं आहिनि। हीअ किताबु मुर्क पब्लिकेशन पारां छपायो वियो आहे। कहाणियुनि जो हीअ किताबु आहे ऐं हिन किताब में खोड़ सारियूं कहाणियूं आहिनि ऐं 21 कहाणियूं हिन किताब जो हिसो कयूं वियूं आहिनि। तासुर मज़मून इब्यास बि आहिनि। 2 अखर डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिबु लिखिया आहिनि। ऐं इन खां सवाइ सीमा अब्बासी साहिबा पाण बि कहाणीअ जी इर्तक़ाई कहाणी लिखे पई। ऐं अर्पना जेका आहे हिन किताब जी इल्मी अदबी एहसासाती ऐं समाजी सफ़र में मुस्बत मंज़िल जी राह ॾेखारींदड़ पंहिंजे पहिरीं उस्ताद आपा शमशाद सोलंकी जे नाले अदी सीमा अब्बासी हीउ किताबु कयो आहे। ऐं पब्लिशर नोट खां पोइ मज़हर जमील साहिब जा पेश लफ़्ज़ बि हिन किताब में आहिनि। ॾाढो सुठो किताबु आहे। कहाणियूं पढ़ण खां पाण थोरा लमाईंदा आहियूं, पर मूंखे यादि आहे कंहिं वक़्त में पाण जॾहिं ट्रेवल कंदा हुआसीं, सफ़र कंदा हुआसीं त इहे असां वटि अख़बारी हाकर ईंदा हुआ, मैगज़ीन ॾेई वेंदा, या पाण किथे रेलवे स्टेशन ते जेकॾहिं किथे बीहंदा बि हुआसीं त उते किताबुनि जा स्टॉल हूंदा हुआ जिते सुठियूं कहाणियूं, सुठा शाइर ऐं सुठा हिकिड़ा लेखक जेकी पाण ॿुधंदा हुआसीं उन्हनि जा किताब पाण खे मिली वेंदा जेकी पाण सफ़र दौरान पढ़ंदा हुआसीं। सफ़र बि ॾाढो सुहिणो गुज़रंदो, पंहिंजे ॼाण में इज़ाफ़ो थींदो, पंहिंजे नॉलेज में इज़ाफ़ो थींदो। सो कहाणीअ जो हीउ किताब बि पढ़ण जोॻो आहे, पढ़ो ऐं दोस्तनि खे बि ॿुधायो। सर्तियूं जेकॾहिं पढ़णु चाहिनि त ॾाढियूं सुठियूं कहाणियूं आहिनि अदी सीमा अब्बासीअ जूं। सो अदी सीमा अब्बासीअ सां बि तव्हांजी मुलाक़ात करायूं था। दफ़ा ईअं माना ईअं जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे, थोरो वक़्फ़ो ज़रूरी आहे, साही ज़रूरी आहे। अदी सीमा अब्बासी सां तव्हांखे मिलायूं था। इन खां पहिरियां पाण वठंदा आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही महिमान ॿिया बि हूंदा, छो जो असां वटि हिकिड़ा ॿिया बि महिमान आहिनि, उन्हनि जो बि तारीफ़ कराईंदासीं। तेसि ताईं हिकु नंढी ब्रेक ज़रूरी आहे। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। साई खां पोइ वरी मिलियासीं ऐं तव्हां बि असां सां मिलियल ई आहियो, गॾियल ई आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। सीमा अब्बासी साहिबा जे सुहिणे किताब जो तारुफ़ तव्हां सां कराए चुका आहियूं, कुल्हे कांदी केरु। सो हाणे सीमा अब्बासी साहिबा सां बल्कि तव्हांखे मिलायूं बि था ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि। सीमा अब्बासी साहिबा खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। सदा मौजूद। तव्हां ठीकु आहे? मां ठीकु। महिरबानी, ज़बरदस्त। अलाह साईं जो करम आहे जो तव्हांखे वरी अखियुनि सां ॾिठूं था। तव्हां वेझड़ में ॾाढो भोॻियो आहे बीमारी सां बि। जी बिल्कुलु। सो हाणे माशाल्लाह चाक ई आहे, ज़िंदगी हुई ऐं मां तव्हांजे साम्हूं आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। हाणे तबियत सही आहे, अल्लाह जो शुक्र। अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे। सो सीमा अब्बासी साहिबा ते पाण ॻाल्हाए चुकासीं, तारीफ़ तव्हां सां कराए चुका आहियूं। ॿी मुज़ शख़्सियत जेका हिन वक़्तु असां सां गॾु आहे उहा बि पंहिंजो वटि पाण आहे, मुहक़िक़ आहे, शाइर आहे, कहाणीकार आहे, तमगा इम्तियाज़ बि आहे, ख़ासि तौर ते PhD बि हुननि जी कयल आहे। मास कम्युनिकेशन में चीफ ऑर्गेनाइज़र आहिनि पाण लाइब्रेरी ऐं आर्काइव्स जा आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में। खोड़ सारो कमु थियल आहे हुनजो ऐं खोड़ सारे कम ते थोरी निगाह विझंदासीं। अॼु असांजी ख़ुशबख़्ती आहे जो हिकु ख़ूबसूरत शाइर आहे, ख़ूबसूरत कहाणीकार आहे, ॿी बि असांजे विच में आहे, असां सां मुखातिब थींदी, असां सां कचहरी कंदी। हुनजो ॾाढो हिकिड़ो सुठो किताबु बि आहे, कहानियां गुम हो जाती हैं। कहाणियूं गुम थी वेंदियूं आहिनि। हाणे ख़बर न आहे, कहाणियूं त ईअं माण्हू लिखी वठंदा आहिनि, पर हिते वरी कहाणीअ जी कहाणी ॿी आहे त कहाणियूं गुम थी वेंदियूं आहिनि। हिकु इन शइ ते बि आहे त कहाणियूं जेके इंसान जिनजी रियल लाइफ में हिकिड़ी शयूं हलंदियूं आहिनि, जीअं चइबो आहे न केस बंदि थी वियो, बाबा फाइल बंदि थी वियो, दफ़न थी वियो, कंहिंखे का ख़बर ई न रही। ईअं ई ज़िंदगियूं जॾहिं ख़तमु थी थी वञनि त उनजो कोई फाइल नथो रहे, उहो काई कहाणी। तव्हां बि को किताबु लिखो जंहिंजो नालो हुजे कहाणियूं दफ़न थी वेंदियूं सही। सो भलीकार चऊं था। वेलकम करते हैं जी। फातिमा हसन हमारे साथ हैं। अस्सलाम वालेकुम मैडम, कैसी हैं आप? ठीक हैं? बिल्कुल ठीक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। इन खां सवाइ ॿियो असांजो हिकिड़ो ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं ख़ासि तौर ते आर्ट लवर आहे, अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि सां तमामु घणो प्यारु कंदो आहे, स्टेट बैंक में ऑफिसर बि रहियो आहे
अॼु असांजे प्रोग्राम जो महिमान आहे, असां हुनजा मेज़बान आहियूं। सो भलीकार चऊं था साईं गुलाम मुस्तफ़ा अब्बासी साहिब खे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? अल्लाह करम शुक्र ख़ुशि आहियो? मज़े में? ख़ुशि आहियो चङो भला। महिरबानी, लख थोरा महिरबानी लख थोरा साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। जी बिल्कुलु ठीकु। ऐं हिन पासे मूं वारे जेकॾहिं पासे ॾे खाॿे हथ तां जेकॾहिं निगाह तव्हां फेरींदो त सुठो फ़नकार बि असांजे प्रोग्राम जो ॾिसो आहे। सो पाण गुलाम शबीर शाहणी साहिब जा शागिर्द आहिनि ऐं तमामु घणो सुठो ॻाईंदा आहिनि, तमामु घणो सुठो रमज़ वारो आवाज़ु आहे, अंदाज़ आहे। भलीकार चऊं था साईं बशीर अहमद पुसियो साहिब असां सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हां प्रोग्राम में आहियो, तव्हां सां गॾु ढोलक ते उस्ताद कुर्बान मंगणार पिया आहे। कुर्बान साईं खे भलीकार चऊं था। उस्ताद मरम साईं, बसि तव्हां त मेज़बान ई आहियो न असांजा। माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा आहियो। सो सभ खां पहिरियां सीमा साहिबा इहो ॿुधायो, बल्कि तव्हांखे मुबारकूं बि हुजनि, कुले कांधी केरु तव्हांजो किताबु आयो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हांजी तबियत बि ख़राबु थी रहे, वरी तव्हां अहिड़ा ॾुखिया ॾुखिया नाला बि रखो था जो असांखे नाला पढ़ी करे रोअण अची वेंदो आहे। इहो छो? कुले कांधी केरु, माना एॾो ॾुखियो नालो। यादि आहे तव्हां पहिरें प्रोग्राम में बि लाशा लुड़कनि जा ते इलाही मतिलबु तनक़ीद त न, इहा तमहीद ॿधी हुई त भला अहिड़े क़िस्म जा नाला छो आहिनि। इरशाद जॾहिं इंसानु भोॻे थो ऐं पीड़ा मां गुज़रे थो त मां सम्झां थी त पोइ जेको आहे सो खिल ख़ुशियुनि वारा उमेदुनि वारा नाला जेके आहिनि उहे हिकिड़े लेखक खां घटि मतिलबु सोचींदो आहे। त तव्हांखे ख़बर आहे त पोएं साल खां वठी मां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुयमि ऐं उन दौरान जेके बि कहाणियूं लिखियूं उन हवाले सां जेको आहे सो पोइ इहो नालो इन जे करे शायदि ज़हन में आयो जो इन ते नाले ते ॿधल हिकिड़ी कहाणी अंदरि इन किताब में मौजूदु आहे। हा, को ए सच ईअं न आहे त को नालो जेको आहे सो इहो मतिलबु मां ईअं हिकिड़ो रखियो आहे। हिकिड़ी कहाणी आहे कुल्हे कांधी के, टाइटल कहाणी, त उनखे ई मतिलबु कहाणियुनि खे ॾिसी करे टाइटल उन मां ई सोचे वठो आहे, लिखी वठो। जी जी बिल्कुलु। ऐं उन वक़्तु तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां बि ॿुधंदा हूंदो त मुंहिंजे हवाले सां इलाही मतिलबु थोरो हुयो त अलाए मां इन कैंसर मां जेको आहे सो शफ़ायाब थी सघां या निकिरी सघां या न। मर्ज़ तव्हां ख़बर आहे मूज़ी मर्ज़ आहे इहो। सो इन हवाले सां जेको आहे सो मां इहो सोचां पई अलाए मुंहिंजी ज़िंदगी केतिरी, त सो बसि शायदि इन हिसाब सां रखिजी वियो आहे। न ईअं हाणे तकड़ में तव्हां वञणु थोरी ॾींदा आहिनि, 8-10 किताब ॿिया ॼणा। अलाए साईं तव्हांखे सिहत ॾे, पर हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कई आहे, उहा इहा आहे त सुठो सर्जण जे लाइ, सुठो लिखण जे लाइ भला ईअं कॾहिं कॾहिं परेशान थियणु, बीमार थियणु, मसइलनि जो शिकार थियणु लेखक जे लाइ लाज़मी थी वेंदो आहे। मां ॾिठो आहे त जेकी शाइर अदीब या त बीमार थींदा आहिनि, पोइ हाणे ज़हनी बीमार हुजनि या दिली बीमार हुजनि या को ॿियो मामिलो हुजे, किथे ब्रेकअप थी वियो हुजे, महबूब जुदा थी वियो, इलाही मामला सिंगर बि थी वेंदा पोइ सुठो लिखी वठंदा आहिनि, पोइ क्रिएशन हुन खां थींदी आहे, क्रिएटिव माइंड पोइ थींदा आहिनि। बाक़ी जेकॾहिं ख़ुशबाश आहिनि न, ख़ैरियत आहे, को बि माना उल्को न आहे त पोइ कुझु लिखबो न आहे। कुझु करण जे लाइ दिलि टुटणु ज़रूरी आहे। दिलि टुटंदी त फीलिंग्स जी ख़बर पवंदी, तकलीफ़ जी ख़बर पवंदी, तॾहिं असां ड्रामनि में परफॉर्म करे सघंदा आहियूं। तव्हां सिंगिंग करे सघंदव, शाइरी करे सघंदव, अदी सुठो ॻाईंदो आहे, सुठो शाइर आहे, केतिरा दफ़ा दिलि टुटी हूंदसि। न तव्हांखे ख़बर आहे त शेख अयाज़ साहिब उमिरि जो जेको आख़िरी हिसो हुयो जॾहिं बीमार रहंदो हुयो त घणो लिखियो हुन, तमामु घणो जेको लिखियो शेख साहिबु, उहो माना बीमारी वारी कंडीशन में घणो लिखियो, लिखी वरितईं, चई बाबा मां हूअं ई माना अलाए छा आया थी। इहो माना मायूसी थिए थी दिलि में या ॾुख थिए थो त अलाए छा आया थी, पोइ माण्हू लिखे थो तरदारी खे। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं इहा शइ जेकी आहे, जेको बीमार अगरि लेखक थिए थो ऐं उन खां पोइ इहा शइ जेकी ज़हन में नेचुरल आहे, फितरी आहे, अचे थी, ऐं उहा शइ जेकी आहे वधीक लिखराए थी। जीअं शाह साईं चयो आहे त सुखनि वारी सुध मतारी मूसी कयो, अंदरि जिन्हनि जो अधु डूंगर से ॾोरींदियूं। त मतिलबु ॾुख जेके आहिनि इंसान खे लिखराए थो, ऐं ॾुख में उहा जेका कैफ़ियत आहे उहा मतिलबु कलम जी ताक़त बणिजी पए। सही बल्कि ॾुख जी मिले थो न त लफ़्ज़ अची पाण माना ईअं हथ ॿधी त पिया बीहंदा, साईं हाणे असां अची विया आहियूं, लिखो असांखे, हिते कागज़ ते वेही रहो। मूंखे न आहे लिखणो आहे। बस मां सम्झां थी त बीमारीअ दौरान जेको तव्हां जहिड़ा अदी फातिमा जहिड़ा हमदर्द जॾहिं मतिलबु आथतूं ॾियनि था, अदी फातिमा जो बीमारी जे दौरान मुंहिंजे मतिलबु में मर्ज़ मां निकिरण में तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। इन जे करे हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं ज़रूरु पुछंदी सीमा भाई क्या हाल है, अब कैसी है तबियत, त उहो थोरो आथत मिलंदी आहे ऐं हौसलो जेको आहे सो, छो त तव्हां ख़बर आहे त हीअ बीमारी अहिड़ी आहे विल पावर न हूंदो त माण्हू जेको आहे सो पोइ हिकिड़ो आथत
ॾे थो वरी जंहिं ॿिए हथ ते नन्ही उन जो ॾुख मारे विझंदो आहे। हा पोइ घणनि ईअं हिन बि पुछा कई हुन बि पुछा कई हुन जो ॾिठ इन न पुछा कई तव्हां दर्द छो था कोटियो? पोइ माण्हू लिखंदो आहे। अच्छा फातिमा सां ॻाल्हायूं था। मैडम आप बताएं कि आप कहानियाँ माशाल्लाह लिखती भी हैं, तो ये कहानियाँ कहाँ गुम हो जाती हैं? कहानियाँ गुम तो हो जाती हैं बहुत। असल में हम सब कहानी है। और ये मेरी किताब आसिफ फरूखी ने शाये की थी। अच्छा शहरजाद से, आपको तो पता है ना, डॉक्टर आसिफ फरूखी अभी अनफॉर्चुनेटली 1 साल पहले उनका नावक्त इंतकाल हुआ। तो ये कहानियाँ बहुत कम उम्री में मैंने लिखी थी, एडोलसेंस एज की, और खासी फेमिनिस्ट कहानियाँ हैं। अच्छा और एक डायरी में जमा थी, तो अजरा अब्बास ने उनसे कहा कि कहानियाँ तो वो हैं जो फातिमा ने लिखी हैं। तो वो मेरे पास आए, कहने लगे कि मुझे वो कहानियाँ दो। तो जब मैंने जमा करनी शुरू की तो उसमें से कई गुम हो चुकी थी। अच्छा ये रियल स्टोरी है। मैंने इसका टाइटल, इसमें कोई कहानी इस उन्वान से नहीं है कि कहानियाँ गुम हो जाती हैं, लेकिन मैंने इसका उन्वान रखा, मैंने यही सोचा कि कितनी कहानियाँ अधूरी रह जाती हैं और कितनी गुम हो जाती हैं। तो लेकिन आसिफ ने उसमें बड़ा अच्छा एक मजमून लिखा कि कहानियाँ याद रह जाती हैं। आप खुद गौर कीजिए, आपकी दादी नानी जो कहानियाँ सुनाती थी, आपको पूरी कहानियाँ याद नहीं होंगी, कुछ याद होंगी और कुछ गुम हो चुकी होंगी हाफजे से। वो हम सब बचपन में कहानियाँ सुनते हैं, उसमें से कुछ याद रह जाती हैं और कुछ गुम हो जाती हैं। लेकिन आसिफ ने लिखा कि जो गुम होकर बच रहती हैं वही तो असल कहानी होती है। तो यूं है। और अच्छा आपको कहानी नहीं मिली तो आपने लिख दिया कि कहानियाँ गुम हो जाती हैं। जी। लेकिन हो सकता है कहानी चोरी हो गई हो आपकी, किसी ने नहीं, चुरा लिया हो। कहानियाँ चोरी भी हो जाती हैं। चोरी हो जाना भी खुशकिस्मती है, महफूज तो रहती है, लेकिन ये कागजी तो है, डायरीज ही तो है, और जिंदगी में ऐसे हालात होते हैं कि गुम हो जाती हैं। मैंने हिजरत की थी सुकूत ढाका के वक्त, मैं ढाका में थी। और जो कुछ वहाँ लिखा था वो सब वहीं रह गया, तो वो भी गुम हो गया। तो ये है, ऐसे कई कहानियाँ गुम हो जाती हैं। सही। कब हिजरत की थी और किस सिलसिले में थी? 71 में जब सुकूत मशरक़ी पाकिस्तान हुआ था, उसके बाद में 73 में यहाँ आई थी कराची। पैदा तो मैं कराची में हुई थी, लेकिन छोटी थी तो चली गई थी। माशाल्लाह। तो ये है, और ये फैक्ट है कि गुम हो जाती है, बहुत सी चीज़ें गुम हो जाती है। इस पर आपको ये जो बहुत, जिसको प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिला है, जो का एक शायरा बाहर की थी, तो उसने इस पर बड़ी अच्छी नज़्म लिखी है कि यादों के दरीचे से वापस आ रही हैं उसकी पिने, गुम हुई पिने, और इस तरह की कलम और छोटी छोटी चीज़ें। तो हमें पता नहीं होता कि क्या क्या गुम हो गया है, लेकिन जब हम तलाश करने शुरू करते तब पता चलता है कि गुम हो चुकी है। सही। लेकिन ये एक सिंबॉलिक नाम है, कहानियाँ गुम हो जाती हैं। तो ये तो कुछ चवणु चाहियो था सीमा? बिल्कुलु, मां इहो चवंदमि त अदी शाइरी त तमामु सुठी कंदी आहे, पर उनजी कहाणियुनि मूंखे जेको आहे सो ऐं हीअ जेको मजमू आहे लिखण में तमामु हिकिड़े उत्साह ॾिनो। ऐं मूं इहो सोचियो त मां जेकॾहिं शाइरी कई आहे, अदी फातिमा बि शाइरी पहिरियां कई हुई, उनखां पोइ जॾहिं हुनजो कहाणियुनि जो मजमू आयो आहे त मां ट्राए छो न कयां। ऐं बीमारी जे दौरान जेको आहे मूंखे इलाही वक़्तु बि मिलियो। जी बिल्कुलु। नहीं, सीमा माशाल्लाह बहुत बाहिम्मत हैं, और इनकी जो सबसे बड़ी खूबी है वो ये कि ये दोनों ज़बानों में लिखती हैं। ये सिंधी में सिंधी की शायरा हैं, कहानीकार हैं, लेकिन उर्दू में भी ये बहुत अच्छा लिखती हैं। और इनकी जो कहानियों पर एक इनका जो मकाला है, एमफिल का मकाला है ना, कि सिंधी कहानी के उर्दू कहानियों के उर्दू तराजुम का तहकीकी जायज़ा। तो इसमें इन्होंने दोनों काम किया कि एक तो सिंधी कहानियाँ जिनमें तराजुम है वो इन्होंने मुतारिफ करवाएं, फिर उनका तहकीकी जायज़ा लेकर एक पूरा सिनारो पेश कर दिया कि सिंधी कहानियाँ कैसी लिखी जा रही हैं। और प्लस गुफ्तगू कंटिन्यू रखेंगे, ब्रेक जो वक्त थी है तो मोटी चऊं था अब्बासी साहब का कचौड़ी कंदा अब्बासी साहब ना के भी काफी एड़ा सवाल आहिनि जेके अब्बासी साहब का पुछणा आहिनि, बैंक जे हवाले सां घणी ॻाल्हियूं करणियूं आहिनि, सॉन्ग भी ॿुधणो आहे। अॼु प्रोग्राम में अब्बासी सवाया आहिनि। बिल्कुलु आहे, ब्रेक ज़रूरी आहे। सो किरण अमन जो ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे
मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, वेलकम बैक। ऐं तव्हां असांखे टेलीफोन करे अॼु बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, असांखे ख़ुशी थींदी आहे, फीडबैक ॾींदा आहियो। अधूं भेनरूं जेकी असांजे प्रोग्राम में कॉल कंदियूं आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम में अॼु कॉल कनि, असांखे ओसीड़ो रहंदो, असांखे इंतज़ारु आहे। सो हाणे कचहरी कयूं या कलाम तव्हांखे ॿुधायूं? कलाम थी वञे, छो जो थोड़ी कचहरीअ में न वधीक जान अची वेंदी। हिकिड़ो ख़ूबसूरत जेका आहे सॉन्ग ॿुधणु लाज़मी आहे। लाज़मी आहे अदा मोहरम अदा, तव्हां कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदव? माशाल्लाह बशीर अहमद अदा बशीर बुखारी जो सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं हिन जी धुन जेका कंपोज़ कयल आहे मुंहिंजे उस्ताद मोहतरम गुलाम शबीर शानी जी कंपोज़ कयल आहे। उस्ताद असांजो जहिड़ो हाल आहे। साईं बाबा गॾु, बाबा गॾु साईं। पर जवानीअ में बि धुई साड़े लॻई शलबाह इश्क। मुंहिंजी ज़ारिया बुखारी केरु थींदो आहियां मां, ओ मेहर ऐं मजनू जहिड़नि जा कछा तोलाह इश्क। इश्क बिना ढोलिया, इश्क बिना ढोलिया, इश्क बिना ढोलिया। कह रोक गई कह टोक गई, कह रोक गई कह टोक गई, पर दिल कह रोके रोकिया। इश्क बिना ढोलिया, इश्क बिना ढोलिया। कह रोक गई कह टोक गई, कह रोक गई कह टोक गई, पर दिल कह रोके रोकिया। इश्क बिना ढोलिया, इश्क बिना ढोलिया। चवे पियो लैला कहड़ी, मजनू भुण क्यों सूरज जहड़ी। केर चवे पियो लैला कहड़ी, मजनू भुण क्यों सूरज जहड़ी, मजनू भुण क्यों सूरज जहड़ी। केर चवे पियो कोझिया, केर चवे पियो कोझिया। ढोलिया, इश्क बिना ढोलिया। कह रोक गई कह टोक गई, कह रोक गई कह टोक गई, पर दिल कह रोके रोकिया। इश्क बिना ढोलिया, इश्क बिना ढोलिया। पायस तख्त छॾाई, बस्ती मारियूं वक्त छॾाई। ताकत पायस तख्त छॾाई, बस्ती मारियूं वक्त छॾाई, बस्ती मारियूं वक्त छॾाई। रांझू पर
पर दिल कह रोके रोकिया इश्क बिना धो दिया इश्क बिना धो दिया बाह बनाए बाग बहारी एहड़ो बाको फिर हो बुखारी बाह बनाए बाग बहारी एहड़ो बाको फिर हो बुखारी एहड़ो बाको फिर हो बुखारी मर्ज़ी अवारो मोदिया मर्ज़ी अवारो मोदिया इश्क बिना धो दिया इश्क बिना धो दिया कह रोक गई कह टोक गई कह रोक गई कह टोक पर दिल कह रोके रोकिया इश्क बिना धो दिया इश्क बिना धो के रोक कई के टोक कई ईअं ई पुछंदासीं अब्बासी साहब खां त असांखे जेको रोकियो थो वञे टोकियो थो वञे छा मसइलो आहे अब्बासी साहब ही तव्हां ॿुधो आहे ॾाढो एक्सपीरियंस आहे तव्हांखे बैंक में असांखे बि कुझु थोरो ॿुधायो ताकी असां बि अप्लाई कयूं असांखे बि का नौकिरी मिले छा आहे कीअं मिलंदी नौकिरी स्टेट बैंक में अदी सलामकुम। वालेकुम सलाम स्टेट बैंक में नौकरी जॾहिं असांखे मिली न हा हा 1986 में त उहा सिंपल इंटरव्यू हो ऐं 2-3 हज़ार छोकिरा उन में इंटरव्यू में वेठा ऐं 2-3 महीना उहो इंटरव्यू हलियो सख़्तु इंटरव्यू हूंदो उन्हनि मां 100-150 छोकिरा आया हुआ हिन वक़्तु जेका स्टेट बैंक में नौकिरी मिले थी उहा NTS जे थ्रू थी मिले ऐं NTS जी जेका टेस्ट आहे उहा हिकिड़ो ईअं सम्झो त स्टेट बैंक जी टेस्ट CS जे मुक़ाबले जी बराबरि आहे वाह वाह उन में जेके छोकिरा अचनि था उहा NTS टेस्ट पास करण खां पोइ इंटरव्यू थिए थो इंटरव्यू थियण खां पोइ उन्हनि मां वरी सिलेक्शन थिए थी लाज़मिया 50 जायूं आहिनि त 200 छोकिरा जेकॾहिं पास थियनि था त उन्हनि मां 50 खे खणणो आहे पोइ उन्हनि मां वरी इंटरव्यू थियनि था अहिड़े नमूने सां वरी पोइ हुननि जी ट्रेनिंग थिए थी हाणे नौकिरी ईअं थी मिले माना असां जहिड़ा माण्हू उमेद ई छॾे ॾियनि छो महिनत कयो महिनत महिनत न कयो। बिल्कुलु सुबुह जेके सुबुह जो छोकिरा morning show था मेरिट कयो। ते उमेद छॾे थोरी छॾे थी महिनत करण जो जान आहे साईं मेरिट ते छोकिरा अचनि था इहा त भली ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो चयो छोकिरा अचनि था छोकिरियुनि जो ज़िक्र न छोकिरियूं कयो। बचनि थियूं छोकिरियूं बचनि थियूं ऐं हिन वक़्तु तइदाद छोकिरियुनि जो वधीक आहे स्टेट बैंक में हा न पोइ उहे मॉर्निंग शो नथियूं कनि न आहे त इहा नौकिरी टफ मॉर्निंग में ई उथणो पए थो माशाल्लाह जेकॾहिं स्टेट बैंक जी कंहिंखे नौकिरी मिली वञे न स्टेट ई सॼी त मिली न। बसि पोइ सम्झो त हुनजी ज़िंदगी ठही थी वञे सची वाह वाह ज़बरदस्त बहितरीन नौकिरी आहे न उन में करप्शन आहे न रिश्वत आहे न छा आहे फर्स्ट क्लास सुठी पघार आहे साईं माण्हू वटि नोट हुजनि न हुजनि पोइ सुबुह तां नोट ॾिसंदो तॾहिं बि दिलि खे वरी हथ पई मिले न स्टेट बैंक वारे जेके आहे नोट जेके हूंदा आहिनि उहे सम्झो कागज़नि जे बराबरि हूंदा आहिनि सही भली वाट भरियल हुजे ठही अरबे सठि रुपया रुपया हुजनि सुभाणे लाइ पर असां उन्हनि खे ईअं सम्झंदा आहियूं त इहे असांजे अॻियां कागज़ पिया आहिनि अच्छा नोट न इहे हूंदा आहिनि। नोटनि जी इहे पर ॻाल्हि हे त ॻाल्हि निकिती साॻी आहे न पाणीअ मथे झूपड़ा मोरख उञ मोर नोट ॾिसंदो पोइ तव्हांजा त न आहिनि न भई हा मसइलो हा इहो आहे। तव्हांजा त न आहे न खणी उते रखणा आहे हिसाबु ॾियणो आहे बाक़ाइदा हिकु हिकु शइ लिखणी आहे पर नोटनि जी इहा ॻाल्हि निकिती त जेके पुराणा नोट थी वेंदा आहिनि काफ़ी ख़राबु थी वेंदा आहिनि उहे केॾांहुं वेंदा आहिनि अदी उहे जेके आहिनि जीअं पूरे पाकिस्तान में बैंकूं आहिनि जेके नंढियूं बैंकूं आहिनि पंहिंजे ज़ूनल वटि जमो कराईंदियूं आहिनि ऐं ज़ूनल खां पोइ वरी नेशनल बैंक खे उहे नोट मिलंदा आहिनि नेशनल बैंक वरी कराची स्टेट बैंक जेको आहे उहो नोट खणी ईंदी आहे पर ट्रेनूं भरिजी ईंदियूं आहिनि कंटेनर भरिजी ईंदा आहिनि उहे पेतियूं हूंदियूं आहिनि उहे अची लहंदियूं आहिनि 300-400 पेतियूं पोइ असांखे अॻे ई इतला हूंदो आहे त जीअं मां वार्ट जो बि इंचार्ज रहियो आहियां उन खज़ाने जो स्टेट बैंक जे त इतला हूंदो आहे त भई अॼु लाहौर खां या मुल्तान खां या बलूचिस्तान खां हेतिरियूं पेतियूं अचनि पियूं त पोइ उहा पुलिस उन्हनि सां गॾु हूंदी आहे उहे नोट जूं पेतियूं लहंदियूं आहिनि पहिरें पेतियूं ॻणींदा आहियूं पेतियूं ॻणिजी वञण खां पोइ लेबर हूंदो आहे ऐं कैशियर हूंदा आहिनि ट्रेज़री ऑफिसर हूंदा आहिनि उहे पोइ पैकेट ॻणींदा आहिनि पैकेट ॻणण खां पोइ हिकु पीस ॻणिजी पोइ वरी उहे वार्ट जे उन्हनि
जेके बक्सा ठहियल आहिनि ऐं बक्सा बि माशाल्लाह ईअं ठहियल आहिनि जो बक्सनि में पैकेट लॻी विया न त ख़बर पइजी वञे हुन में केतिरा पैकेट आहिनि छो त बक्सा साइज़ जा ठहियल आहिनि हिन में हेतिरा किरोड़ आया नोटनि जो सरदुखानो आहे ईअं सम्झो नोटनि जो भांडो चओ सरदुखानो चओ पोइ उन वाल्ट में भांडे में उहे नोट जमा थी वेंदा आहिनि पुराणा जेके सड़ियल ऐं ख़तमु थियल हूंदा आहिनि पोइ वरी उन्हनि खे उहो लेटर ॾिनो वेंदो आहे भई तव्हांजा हेतिरा किरोड़ जेको आहे जमा आहिनि वरी जॾहिं वारो तव्हांजो आयो हिननि खे साहण लाइ या शेडिंग करण लाइ तव्हांखे घुराए वेंदो अॻु में छा हूंदो हो जो माना सफ़ा नोटनि जो अग्नि संस्कार कयो था माना संस्कार अॻु में थींदो हो उहो अञा बि भठी अथव तव्हां माना हे उहो ई चकर आहे न जीअं हेॾे ईंदा आहिनि पहाड़नि में अक्सर इहे ईंदा आहिनि बाबा टीन डॿे वारा लो पुराणा लेलून जी चंपल वारा मां सोचींदो आहियां लेलून जी चंपल कनि काॾे था पोइ ॿुधाए ख़बर पई त इहा वरी रिसाइकल थींदी आहे रिसाइकल ई न उहे रिसाइकल न थींदा आहिनि सड़ी वेंदा आहिनि अच्छा अॻु में साड़ींदा हुआ वरी उनखे नए तरीक़े भट्टी में जेको आहे सो पंहिंजो ऑफिसर वञी विझंदा हुआ उनखे बाक़ाइदा घासेल ॾेई या पेट्रोल ॾेई तेल सां उनखे साड़ींदा हुआ वरी सुबुह जो अची उहा सॼी मिटी ॾिसंदा हुआ खाक कढंदा हुआ ऑफिसर सभु गॾु नोटनि जी मिटी हा नोटनि जी मिटी उहा खाक जेका को नोट रहिजी त कोन वियो उहो चेकिंग थींदी हुई नोटनि जी मिटीअ में घुमिया हो अच्छा हाणे दौर चेंज थियो सफ़ा चङा नोट हुजनि जेके हलण जी क़ाबिल हुजनि टेप सॉल्यूशन हणी करे ऐं ईअं न उहो थोरो ईअं दिलि खे ख़्यालु थींदो आहे यार इहे त चङा नोट न जाए हुननि खे साड़ियूं वारा इहा ई त ॻाल्हि आहे स्टेट बैंक में उहो स्टेट बैंक में उहो नौकिरी करे जेको सादिक ऐं अमीन हुजे स्टेट बैंक जी नौकिरी बहितरीनु आहे पर उते ईमानदारी बि आहे ऐं माशाल्लाह अहिड़ो बहितरीनु सिस्टम आहे जो हाणे त उहे जेके शेडिंग थियनि था जंहिंखे कुतर चइजे नंढा नंढा पीस थींदा उहे चाइना जूं मशीनूं अची वियूं आहिनि जेके उन्हनि खे शेडिंग कनि था उहे कुतर थियल नंढा नोट सही सही तव्हां अञा कचहरी कयूं था इहे वरी हाणे पुराणा नोट त काॾे था वञनि इहो त तव्हां पुछा करे छॾियो नवनि नोटनि जी पुछा कयूं था इहे कंहिंखे मिलंदा आहिनि काॾे वेंदा आहिनि कचहरी कयूं था पाण अञा अच्छा मैडम फातिमा माशाल्लाह से ये कहानियों की बात तो हो गई गुम हो जाती हैं माशाल्लाह शायरी की किताबें भी आपकी कितनी किताबें आ चुकी हैं 4 मजमूए अच्छा 4 मजमूए हैं और 3 मजमुओं पे मुश्तमिल 5 किताबें हैं अच्छा एक तर्जुमा है अंग्रेजी में वो तो किसको पढ़ा कौन आइडल था कैसे लिखने की बात हो गई किस तरह से कलम उठाया ये उर्दू शायरा ख़ास तौर पर उर्दू शायरी में जेके पाण निगाह विझूं था न त उर्दू शायराऊं तमामु सुठियूं ऐं ज़बरदस्त शायराऊं आहिनि बिल्कुलु असां वटि सिंधी शायरनि में भी का कमी ना है खोट ना है पर उर्दू शायरी जो चस्प पंहिंजो आहे अदा जाफरी की बात करें या किसी की तो मतलब एक ज़बरदस्त मतलब शायरी उर्दू में लिखते हैं तो किस तरह से आपने लिखना शुरू किया अभी ये जब दर्दो गम की बात कर रहे थे कि ये शायर जो हैं ये हमेशा तकलीफ और परेशानी में क्यों लिखते हैं तो मुझे मीर का एक शेर याद आया कि मुझको शायर न कहो मीर के साहब मैंने दर्दो गम कितने किए जमा तो दीवान हुआ तो मैं ये तो नहीं कहूँगी कि मैंने बिल्कुल दर्दो गम में लिखा लेकिन बचपन से था कुछ ये कुदरत की देन होती है शायरी तो जब स्कूल के ज़माने में लिखना शुरू कर दिया था लेकिन ये सही है कि बहुत संजीदगी से उस वक्त लिखा जब ये सुकूत मशरक़ी पाकिस्तान का सानहा पेश आया और हमने हिजरत की वहाँ से और यहाँ आए और बहुत से जाहिर है कि सारे पाकिस्तानियों को बहुत शौक़ लगा था उसका और हम तो उससे गुजरे थे एक बहुत तल्ख तजुर्बे से कि कुछ रिश्तेदार वहाँ रह गए कुछ यहाँ आ गए और बहुत अनसर्टिनिटी थी ज़िंदगी में कि अब नए सिरे से शुरू करेंगे तो एक तो ये है दूसरे मुताले मुझे शौक़ था पढ़ने का और मैंने ये नहीं कि सिर्फ उर्दू शायरी पढ़ी बल्कि मैंने सबको मेरे शेख अयाज को मैंने बहुत पढ़ा और तर्जुमा किया मैंने तर्जुमा भी किया मतलब सिंधी समझ में आती है ना आपको तर्जुमा भी आपने किया जी सिंध में रहती हूँ समझ लेती हूँ बोल नहीं सकती लेकिन मदद भी लेती थी लुगत से मुझे अचानक उनके 2 मजमुए जो नसरी नज़मों के थे वो किसी से एक सीनियर शायर से उन्होंने तर्जुमा करवा लिए थे मिनिस्ट्री ने सकाफत महकमा सकाफत सिंध ने तो मेरे एक्स कलीग थे मैं सिंध गवर्नमेंट में थी 77 से मैं इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में थी असिस्टेंट एडिटर और फिर वहाँ से 2012 तक मैं सिंध गवर्नमेंट में ही रही हूँ तो
उन्होंने कहा कि ये नसरी नज़्म है और आप नसरी नज़्म की शायरा हैं। सही, तो इस पे ज़रा बात तो करते इस पर हैं, हम कंटिन्यू बात करते हैं करते हैं, इसको। कंटिन्यू करते हैं। अभी है थोड़ा सा ब्रेक का टाइम आ गया है, तो ब्रेक के बाद आकर आपकी बातें कंप्लीट करेंगे। जी व्यूअर, तव्हां त मज़ेदार ॻाल्हियूं ॿुधो था, शाइरी ॿुधो था, songs तव्हांखे बि ॿुधो शाइरी था, बि ॿुधाईंदासीं। अञा घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो खिरा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी पलिकार वेलकम बैक। ऐं तव्हां असांखे अॼु शामिल थी टेलीफोन बि करे सघो था। बिल्कुलु फ़ोन करे सघो था, प्लस में असां सां गॾु कचहरी करे सघो था, एडवाइस ॾेई सघो था, एडवाइस वठी बि सघो था, ऐं एडवाइज़र रखी बि सघो था असांखे। बिल्कुलु मज़ेदार कचहरी असांजी हले पई। इहो चवंदा कयो न, जेको चवंदा आहियो त तव्हांजी बर्थडे आहे त हा, असांखे तव्हां जेके ॿुधायो। बर्थडे आहे या तव्हांखे कंहिंखे विश करिणो आहे या वरी कोई तव्हां ॾे अचे थो पियो ऐं तव्हां हुनखे वेलकम करणु चाहियो था, त असांजे प्रोग्राम जे थ्रू तव्हां उन्हनि खे वेलकम करे था सघो ऐं विश बि कराए था सघो। सही, कंहिंजी सालगिरह आहे त असां मुबारक ॾेई सघूं था असांखे, बिल्कुलु। इहो माना असांजो फर्ज़ु आहे। कंहिंजी शादी आहे, ख़ुशि आहे त मुबारक ॾियूंसि था, न आहे त पोइ ॾुख में बराबरि शरीक बि थी सघूं था। असां वटि ॿई कम आहिनि, जेको तव्हांजो राज़ हो तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं असां। असां तव्हां सां गॾु आहियूं हर वक़्तु। असां सां गॾु माशाल्लाह सुठी कहाणीकार आहे, शाइर आहे असांजी भेण सीमा अब्बासी साहिबा बि आहे, फातिमा हसन बि आहे, गुलाम मुस्तफ़ा अब्बासी साहिब बि आहे। सो कचहरी जितां छॾी हुईसीं उतां ई कंटिन्यू कयूं था। फातिमा जी आप बात बता रही थी कोई नसरी नज़्म के हवाले से थी, तो जी कंटिन्यू करते जी, हैं मैं शेख हयात साहब की बात कर रही जी। थी। मेरी उनसे मुलाकातें भी रही हैं और मैंने उनके लिए नज़्म भी लिखी है, लेकिन मैं तर्जुमे की बात कर रही थी। तो जब हमारे एक पुराने खलीक जाफरानी, शम्स जाफरानी का नाम आपने सुना बिल्कुल सुना है, होगा, बिल्कुल। उन्होंने कहा कि मेरे पास ये तर्जुमा की हुई किताब आ गई है, लेकिन इसको आप नज़र सानी करें। तो फिर जब मैंने उसे देखना शुरू किया तो आपको मालूम है कि शेख हयात का कितना मुतालिया था। शेख हयात सारी दुनिया का अदब, फिर फारसी, उर्दू में तो खुद भी लिखते थे, और उन्होंने फ्रेंच और जर्मन और आलमी अदब को बहुत पढ़ा हुआ था। माइथोलॉजी, सही। हिंदू माइथोलॉजी बहुत सही, उन्होंने पढ़ी थी, और सारी माइथोलॉजीज। तो वो उसके जगह जगह हवाले थे उन नज़्मों में। और फिर नसरी नज़्मों का एक स्टाइल होता है लिखने का, हालांकि उनका रिदम नहीं होता है, लेकिन रिदम एक स्टाइल से और एक शिद्दत से बनता है, जो मतलब तरन्नुम होता है थोड़ा। जी वो सही। शिद्दत की, कैफियत की शिद्दत की सही, सही। का तरन्नुम होता है। सही सही। तो फिर मैंने सारी वो नज़्में दोबारा तर्जुमा की। अच्छा। और जहाँ मुझे मदद की ज़रूरत होती थी तो मैं फहमीदा रियाज से, फहमीदा रियाज ने भी उनकी शायरी तर्जुमा किया, आपको मालूम है, सही। तो उनसे मदद लेती थी और वो 2 मजमे उनके तर्जुमा किए। तो ये यूँ मुझे आइडिया हो गया। हाँ जी। और मैं समझती हूँ कि पाकिस्तान की सारी ज़बानें एक दूसरे से बहुत करीब हैं। बिल्कुल। सारे अल्फाज जो हैं वो शामिल हो रहे हैं, और ये बहुत अच्छी बात है, क्योंकि मैं लुग़त पे काम करती रही हूँ। और जब शेख हयात के तर्जुमे के दौरान ही मैंने देखा कि बहुत से अल्फाज जो मुझे सिंधी उर्दू लुग़त में नहीं मिलते थे, वो जो 22 लुग़त है, जिल्दों की लुग़त है उर्दू की, उसमें हिंदी के भी अल्फाज है, सिंधी के भी अल्फाज है, और सारी ज़बानों के सही सही। वो मिल जाते थे। सही। तो ये मुझे फ़ायदा हुआ। मैंने शेख हयात के हवाले से वो मैंने री एडिट की, उनकी जो शाजो रिसालो का जो तर्जुमा शेख हयात ने किया है, सही। उसको भी मैंने एडिट किया था। माशाल्लाह। फिर मैं सचल की बहुत मद्दा हूँ, तो सही। उनकी एक रेख्ता पर मैंने अपने शायर भी लिखे। माशाल्लाह माशाल्लाह। तो लिटरेचर तो जहाँ भी हो, अदब असल में अदब एक रवैया है, और वो उसका ज़बान से कोई ताल्लुक़ नहीं है। उसका ताल्लुक़ जो है आपकी कैफियत से है। तो आपको पता नहीं कि आपका कौन सा तजर्बा और कौन सी कैफियत आपको किस ज़बान में मिल जाएगी। मसलन मैं सारी ज़िंदगी मोहब्बसा के असर में रही हूँ, और मोहब्बसा का एक नावल बेलमी है जिसने लोगों को पहचानने में मेरी मदद दी है। उसका एक किरदार अगर आप समझ लेना तो आप दुनिया को समझ लेंगे, मुनाफिकतों को समझ लेंगे। सही सही। और ख़ास तौर पे आज की दुनिया में आप तव्हांजे लाइ त इहो तव्हां माना मुनाफ़िक़तुनि खे सम्झणु चाहियो था, इहा किताब पढ़ो। तो नहीं, क्योंकि आप जिस दुनिया में रहते मां हैं, सम्झी वियो आहियां।
मुके पाण घुर्जे। आप जिस दुनिया में रहते हैं आपको नहीं पता कि गिल्ट किस तरह के लोग हैं, लेकिन अपने एनर्जी को, अपनी आपको उनके रिएक्शन में ज़ाया करने के बजाय उन्हें समझ कर अपना लाए अमल ज़िंदगी कैसे गुजारनी है करना चाहिए। सही चवे थी। इनजे करे अदब जेको आहे उहो अख़लाक़ ऐं रवैयनि जो ॿियो नालो आहे। ॾिसो मां पंहिंजी बीमारी जे ॾींहंनि में जेतिरो अदी फातिमा सां वेझो रही, हालांकि ज़बान बि ऐं जेको आहे सो अदब बि मतिलबु हिक ॿिए जी ज़बान सम्झूं पिया, ऐं इन कैफ़ियत मां, इन बीमारी मां यारे सर मज़हर अब्बास ऐं मज़हर जमील ऐं जेको आहे सो अदी फातिमा, अदी शबनम गुल बि मूंसां ॻाल्हाईंदी रही आहे, या मुख़्तलिफ़ ॿिया बि आहिनि, पर हिननि जो जेको रवैयो आहे न मतिलबु थोरो उन्हनि खां, हालांकि ॿोलीअ जो त को हिन में इशू ई न आहे, सो शायदि सुठा रवैया यादि रहंदा आहिनि। सुठा रवैया। अच्छा मूंखे अदी सीमा ॿुधायो इहो त जीअं तारिक कुरैशी साहिबु तव्हांजे जेको आहे सो बैक टाइटल किताब ते इहो बि लिखियो आहे त काश इहे कुल वक़्ती कहाणीकार हुजे हा। जी जी। सो हाणे तव्हांजो छा इरादो आहे, माना हिन खे फोकस कंदो या शाइरी सुठी आहे, किथे तव्हांखे तजुर्बा ॿई कया अथव, मज़ो किथे आयो? जी इरशाद, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त मां शुरूआति जीअं तव्हां पाण वक़फ़े में ॻाल्हायो त मां बि कहाणियूं शुरू में लिखियूं, त पोइ स्टार्ट जेको माण्हू मां भॼी वियुसि, मां ॾिठो त इहे वॾा जेके आहिनि सिफ़ा लिखणा था पवनि, कहाणी लिखां त पियो ख़तमु थिए ई न पई न, पाण को ई न पई थिए, मूं चयो हाणे छॾे दफ़ा। बिल्कुलु टाइम टेकिंग कमु आहे ऐं वक़्तु तलब कमु आहे, पर कहाणी में जेको मज़ो आहे उहो शाइरी में बि न आहे। वरी कॾहिं शाइरी में जेको मज़ो आहे गज़ल लिखण में, उहो वरी कहाणी में नथो अचे। इहो सॼो जेको आहे डिपेंड करे थो इहो मूड ते। जॾहिं तव्हांजी दिलि कहाणी लिखण ते चवे ऐं को किरदारु अट्रैक्ट करे, जीअं तव्हां जहिड़ा किरदार, अदी फातिमा जन जहिड़ा किरदार अट्रैक्ट कनि ऐं हिकदमि कहाणी जेकी आहे ज़हन में तरतीब पाए वठे, त पोइ कहाणी लिखंदा आहियूं। पर जेकॾहिं तव्हांजो जेको आहे दर्द वारो हिकिड़ी कैफ़ियत आहे ऐं रोमांटिक कैफ़ियत आहे, उन में वरी शाइरी लिखण ते दिलि चवंदी आहे। सही माना ॿई कम हाणे जारी उसारी रहंदा आहिनि। जी बिल्कुलु। मां कालम बि लिखंदी आहियां, कालम बि कॾहिं कॾहिं जेको आहे सो उहा शइ माशाल्लाह उर्दू में बि तव्हां लिखो था, उर्दू ॿोली खे सम्झणु या सही तलफ़ुज़ जी अदायगी वॾो मसइलो आहे। अदी वेठी आहे न, काथे मुंझंदी आहियां, अदी खां पुछी वठंदी आहियां। बहुत अच्छी उर्दू लिखती हैं। सही और नवाए वक्त में मेरे कालम आते रहे दश्त दरिया के नाम से, हर हफ्ते तव्हांखे ख़बर आहे कालम लिखण केॾो ॾुखियो कमु आहे। ॾुखियो कमु आहे, हर हफ़्ते माना कमिटेड हिकिड़ो माण्हू लिखे त उहो हिकिड़ो वॾो कमु आहे। देखिए ना, बहुत से उर्दू में लिखने वाले, फैज़ अहमद फैज़ तो पंजाबी थे ना, इकबाल तो पंजाबी थे, उनकी मादरी ज़बान तो पंजाबी थी, लेकिन उन्होंने उर्दू में बहुत अच्छा लिखा। असां वटि बि ईअं वफ़ा नाथन शाही पाण पंजाबी हो, पर उन जेका शाइरी जेका बि कई सचल सरमद ने कई ज़बानों में लिखा, तो और बहुत अच्छा लिखा। सचल के मुझे उर्दू के अशार ज़बानी याद है, माशाल्लाह। कैसे मैं ये बताऊं, वो यार है ख्याली, पूछे ना हाल मेरा, क्यों दोस्त ला उबाली, और बने मजनू यहाँ क्या क्या हुआ जब इश्क तारी रे, रसूली पे अज़ल से इश्क वालों की सवारी रे। तो नहीं, वो मंसूर अल्लाह से कितने मुतासिर थे, उनको दोनों की जिंदगी को देखे और उनकी शायरी को देखे तो बहुत अच्छा। शायरी अच्छी हो लेकिन प्रेजेंटेशन अच्छी ना हो तो मज़ा नहीं देती, ये भी एक मतलब अल्लाह की देन है। जिस तरह से आपने पढ़ा अभी तो मज़ा आया। अगर प्रेजेंटेशन सही ना है, बुरी पढ़ी नहीं अच्छी बढ़िया, वो डूब के पढ़नी होती है। शायरी हो या ये मौसीकी हो, गाना हो, गुलकारी हो। अच्छा, बहुत से अच्छे शायर हैं ना जिनको पढ़ना नहीं आता, फिर वो शायरी का दम टूट जाता है। सही बात। शायरी का रिदम टूट जाता है, मज़ा नहीं आता। अगर शायरी में मज़ा नहीं है, फिर भी अगर पढ़ने में मज़ा है तो मज़ा आ जाता है। वाह वाह, क्या करें, कहाँ पर पास देना है, किस तरह से जुमले की अदायगी करनी, ये एक मतलब शायर को समझ लेनी चाहिए बात, लेकिन ये हमारे यहाँ कम होता है। ये भी एक लैंग्वेज है जिसको समझ में मगर अच्छी शायरी हो तो पढ़वा लेती है। देखिए ना, सीमा अब्बासी की किताब आई है, ये खुद को पढ़वा लेगी। अगर अच्छी नहीं होगी तो लोग रख देंगे, कोई किताब थोड़ी कहेगी कि मुझे पढ़ो। सही तो जो अच्छी किताबें होती हैं वो खुद को पढ़वा लेती हैं। सही। तो उर्दू अदब में माशाल्लाह किताबें आती हैं मार्केट में बहुत ज़्यादा, तो किस तरह से देख रही हैं, कहानियाँ लिख रही हैं लेखकों या शायर हजरात, शायरी वगैरह किताबें ज़्यादातर आ रही हैं या कम हो गई हैं, पढ़ने लिखने का रुझान कम हो गया? नहीं,
पढ़ने लिखने का कभी भी कम नहीं होगा। और आजकल तो ज्यादा हो गया है, इसलिए कि अब आज दीगर चॉइस खत्म हो गई है, अब सिवाय इसके कि घर में बैठ के पढ़ें जब से ये वबा आई है। और दूसरे ये कि इस वबा पे भी बहुत कुछ लिखा जा रहा है और इंसान को पहली मर्तबा अपने साथ वक्त गुजारने का मौका मिल रहा है। जब ऐसे हालात होते हैं ना, जैसे गालिब के ज़माने में ये हुआ था, जंग आज़ादी हुई थी जिसको गदर कहते हैं, और लोग घर से बाहर नहीं निकल सकते थे और सियासी हालात भी बहुत ख़राब थे, तो उस वक्त बहुत अदब लिखा गया। अभी जब से ये वबा का सिलसिला चला है, हर तरफ से मौत की खबरें आ रही है, और अब सारी दुनिया में देखिए जो वबा का लिटरेचर है वो ऐसे वक्त में लिखा गया जब इंसान आइसोलेशन में होता है। वैसे पता है अदीब को हमेशा आइसोलेशन की वैसे ही होता है अदीब तो सही। हाँ, वो गोशा नशीन हो जाता है कुछ अरसे के लिए, तब लिखता है, या सफर पे निकल जाता है। मैं तो अक्सर जब मेरा लिखना बंद हो जाता है तो मैं कहीं ट्रैवलिंग पे चली जाती हूँ। और ये बहुत अच्छी बात है, अगर आपको कहीं पर समझ में ना आ जाए, बंदा हवा मौसम या शहर चेंज करना चाहिए। तो इस पर बात हम करेंगे। थोड़ा सा अब्बासी साहब से भी पूछ ले, पैसों पर हमारी बात खत्म हुई थी, तो बस साहब मुझे ये बताएं, अच्छा था मूंखे इहो ॿुधायो त नवां पैसा पूरा नोट कीअं था अचनि, पूरा नोट कीअं था अचनि, या वरी जेको आहे मुझे एक बात याद आई। जी जी कल मुश्ताक अहमद यूसुफी की बरसी थी, और आपको पता है ना उनका पूरा प्रोफेशन बैंकिंग का है, और हाईएस्ट वो बैंकिंग काउंसिल के सदर रहे, और बहुत से बैंक वो कहते हैं खुशबुओं में सबसे अच्छी खुशबू नए नोटों की खुशबू। मूंखे भी पर्सनली जो है ना, मूंखे भी नमक बेसन जी ऐं पेट्रोल जी आपको तो नए नोटों की खुशबू बहुत है। हकीकत में नए नोटों की खुशबू में वाकई जो है ना, आपने, मैं जब नए नोट घर लेके आता हूँ ना, तो मेरा पोता जो है नून भी वो उस पे खुशबू उसकी अभी जी मूं तव्हांखे ॿुधायो त पुराणा नोट जेके आहिनि उहे ज़ाया थींदा आहिनि, पोइ जेतिरा ज़ाया थींदा आहिनि ओतिरा वरी प्रिंटिंग प्रेस असांखे नवां नोट स्टेट बैंक खे छपे ॾींदी आहे। जॾहिं नवां नोट छपजी ईंदा आहिनि त उन्हनि जो बि वार्ट आहे, भांडो जंहिंखे चइजे, उहे स्टेट बैंक में जमा थींदा आहिनि। पोइ वरी बैंकूं, कमर्शियल बैंकूं, उहे इंडेड ॾींदियूं आहिनि, यानी हिकिड़ो पंहिंजो ऑर्डर ॾींदियूं आहिनि स्टेट बैंक खे, त असांखे हेतिरा नोट हर महीने में उन्हनि जो हूंदो आहे ठहियलु, उहे खपनि जेको आहे। पोइ स्टेट बैंक उन्हनि बैंकुनि खे जेको आहे सो नवां नोट इशू कंदियूं आहिनि। इहे थियूं कमर्शियल बैंक वरी नवां नोट वठी पंहिंजे क्लाइंट खे ॾींदी आहे। सही सही। स्टेट बैंक डायरेक्ट जेको आहे सो नोट नवां इशू कंदी आहे पब्लिक खे। ख़ासि करे जेको आहे सो ईदुनि जे टाइम ते नवां नोट ॾींदी आहे, पंहिंजो एम्प्लॉय खे बि ॾींदी आहे। सही। असांखे बि हर महीने में हिन वक़्त ताईं बि जेको आहे सो कुझु कोटा हूंदी आहे जेका नवां नोट मिलंदा आहिनि। सही। पर ईद जे टाइम ते वॾे तइदाद में अरबे रुपया इशू थींदा आहिनि नवां नोट, 10 रुपए खां वेंदे 100 रुपए ताईं बैंकुनि खे, पब्लिक खे। पर हाणे कोरोना जे करे पंहिंजो उहो सिस्टम मसलो आहे इहो ईद वारे ॾींहंनि में, ख़ासि तौर ते जेके बैंकुनि में दोस्त हूंदा आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा ईअं माण्हू ईअं सिफारिश कराईंदा आहिनि त बाबा इहो नवां नोट इहो कुर्ब कजो, ईअं न कजो पहली। हाणे त मैसेज जी मार्फत मिली वेंदा आहिनि, पर इहो बि केरु माना इहे मैसेज ॾाढो आसान आहे, सुठो सिस्टम जेको आहे स्टेट बैंक कढियो आहे। बैंकुनि खे तव्हां बैंक खे मैसेज कयो, बैंक तव्हांखे जवाबु ॾींदी। हाणे ॾिसो कोरोना लाइ तव्हां मैसेज कयो था, तव्हांखे ॿुधाईंदे त भई हिन डेट ते अची तव्हां इंजेक्शन करायो। अहिड़े नमूने सां नए नोट लाइ बि कमर्शियल बैंक खे मैसेज कबो या स्टेट बैंक खे मैसेज कबो त जवाबु ॾियो तव्हां हिन ॾींहं ते। जेको मुंहिंजो हिकिड़ो सुस्त दोस्त आहे, उहो चवंदो आहे अञा स्टेट बैंक खे थोरो अॻिते वधणु खपे, असां मैसेज कयूं त दरवाज़े ते पुॼाए वञनि। मां जॾहिं ड्यूटी ते हूंदो हुउसि त दरवाज़े ते पुॼाईंदा साईं, खणी ईंदा हुआसीं, असांखे इलाही नोट मिलंदा हुआ माशाल्लाह। सभु दोस्त ख़ुशि कंदा हुआसीं, कुझु पैसा ॾींदा हुआ, कुझु न ॾींदा हुआ। माइट मिट ॼण भला हिकिड़ो मासूम माण्हू सुवालु तव्हां खां पुछा कयूं था, आम माण्हू जेको आहे उन्हनि जे ज़हन में बि इहो सुवालु हूंदो। मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, उहो बि कॾहिं कॾहिं मूंखे पुछंदो आहे, बाबा चवंदो आहे बैंकूं बि पवंदियूं आहिनि पाकिस्तान खे, त पोइ नोट छापण ते भला पाबंदी आहे, नोट वधीक छापनि, महांगाई बेरोज़गारी ख़तमु थिए, इहो चकर छा आहे? गुरबत वधी वई आहे त नोट छापियो नी, केरु तव्हांखे मना करे? इहो थोरो ॿुधायो, इल्मी ॻाल्हि आहे इहा, सही नमूने सां थोरो ॿुधायो। तव्हां सही था चओ, नोट वधीक नथा छपजी सघनि, जेतिरो स्टेट बैंक जे अंदरि गोल्ड आहे, जेका हुनजी स्ट्रेंथ आहे उन मुताबिक़ जेको आहे नोट छपबा, वधीक नोट न छपबा। वधीक नोट छपिया छा थींदो? माना वधीक छपबा त छा थींदो?
वधीक छपबा त पोइ उन सां इहो थींदो जो नोट वधीक हूंदा ऐं माण्हू कमु कोन कंदा, माण्हू वटि पैसा घणा हूंदा ऐं उन सां गॾु उहो रेट किरी पवंदो, पोइ उहो 2-3 साल ईअं हुजे महांगाई बि वधी वेंदी। ख़ुदकुशियूं कनि था घटि में घटि उहे त न कंदा। साईं तव्हां जीअं चयो पुराणो नोट भला माण्हुनि में विराए छॾनि, रोज़ साड़नि था, त ईअं बि नथो थी सघे। न उहो प्रॉपर जस्टिफिकेशन थोरी ॾियो त छा मसलो हूंदो आहे, कानूनी तरीक़े सां छो मनाई? कानूनी तरीक़े सां जेतिरा नोट उन्हनि खे छापणा हूंदा आहिनि, उहा हिकिड़ी पॉलिसी ठहंदी आहे अच्छा स्टेट बैंक जी, जेका फाइनेंस डिपार्टमेंट पूरो मतिलबु वज़ीर ख़ज़ाना आहे सभु ठाहे अच्छा भई हेतिरा नोट पाकिस्तान में हुअणु घुरिजनि। हिकिड़ी पूरी पॉलिसी आहे न त हर मुल्क पंहिंजा नोट छपे, ईअं माना मसलो थी वञे न। वधीक नोट न छपबा आहिनि, जिन बि मुल्कनि इहा ग़लती कई आहे उहे पोइ ते विया आहिनि। कई आहे किन मुल्कनि ग़लती, असां वटि महांगाई आहे पंहिंजी जाइ ते, ऐं पंहिंजो महांगाई जे करे ग़रीब तबिको पिसियल आहे, हमेशह महांगाई रही आहे, ईअं न आहे। हिकिड़ो मां स्टेट बैंक मां निकिरां पियो, को एंकर ॿाहिरि बीठो हुजे, उन चयो पुराणी ॻाल्हि त ॿुधायांव, अॼु खां 15 साल अॻु जी, त उहो महांगाई जे बारे में पंहिंजो पुछे पियो, दादा महांगाई, सभु चवनि पिया ॾाढी महांगाई आहे, यानी 15 साल अॻु। जंहिंमहिल मूंखां पुछणु लॻो, मूं चयोमांसि बाबा मुंहिंजो ॾाॾो चवंदो हो त यार पहिरीं ॾाढी महांगाई हूंदी, हाणे महांगाई आहे, पहिरीं ॾाढी सस्ताई हूंदी। वाल साहब चवंदो हो त यार पहिरें बाबा जे दौर में सस्ताई हूंदी, हाणे महांगाई आहे। असां था चऊं त बाबा जे दौर में सस्ताई हूंदी, हाणे ॾाढी महांगाई आहे। हाणे मुंहिंजो पोटो थो चए त बाबा ॾाढा जे दौर में महांगाई हूंदी, हाणे पंहिंजो सस्ताई हूंदी, हाणे महांगाई आहे। महांगाई त वधंदी रही आहे हमेशह, कॾहिं बि सस्ताई न आई आहे। जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो तीअं पैसे जी वैल्यू घटि थींदी वेंदी। अॼु 1000 10,000 लख अॻु में चवंदा लख रुपया लखपति आहे, अॼुकल्ह लखपति हाणे लख जी अहमियत ॻाल्हि न आहे, करोड़पति बि का ॻाल्हि ई कान्हे का। हाणे करोड़ में नंढड़ो हिकिड़ो तव्हां 2 कमरनि जो घरु ठाहे था सघो। अरबपति चओ कंहिंखे त पोइ चङो भलो माण्हू अरबपति हूंदो, करोड़ त कंहिं का वैल्यू कोन थो रखे। हिकिड़ो प्लाट हिन वक़्तु जेको आहे कराची जे अंदरि 1 करोड़ रुपए जो आहे। सही था चओ, घर त परे ठाहिणु सही वॾो मसइलो आहे इहो। अॼुकल्ह ग़रीब माण्हू काॾे वञे, करोड़नि जी ॻाल्हि थी थिए बाबा, वरी परे ख़तमु थी वई असां चांस छॾियो। अच्छा अब्बास साहब, बांड जेके हूंदा आहिनि उहो उन्हनि जो छा प्रोसीजर आहे? ॿुधो आहे त उहे बांड जेके आहिनि उन्हनि जा जेके नंबर हूंदा आहिनि, प्राइस बांड, उन्हनि जा जेके नंबर हूंदा आहिनि उहे ख़ासि मतिलबु ख़ासि माण्हू जेको वेझो हुजे उहो पंहिंजी मर्ज़ी सां नंबर ओपन कराईंदो आहे, त इहो कीअं सिलसिलो आहे? बिल्कुलु इहो मार्केट में माण्हुनि में इहा ॻाल्हि हलियल आहे त पंहिंजो जेको बांड नंबर हू चॉइस कंदा आहिनि ऐं वरी ख़रीद कंदा आहिनि, उहो लॻंदो आहे। बिल्कुलु ग़लति आहे। असल में छा आहे, जो स्टेट बैंक जा जेको प्राइस बांड जो ब्रोकर आहे या थर्ड पार्टी जेका आहे, उहा सॼी गेम खेॾंदी आहे। थर्ड पार्टी थर्ड क्लास आहे। जेॾीमहिल ड्रा थींदी आहे त ड्रा में हर माण्हू खे इजाज़त आहे अची जेको आहे सो शामिलु थिए। स्टेट बैंक जे अंदरि हॉल ठहियलु आहे, उनमें सवें कुर्सियूं ऑडिटोरियम आहे, उनमें केरु बि अचे उनखे इजाज़त आहे, ॿुधाईंदो खाली शनात कार्ड जमा कराए अंदरि वञी ड्रा ॾिसे। कचहरी कयूं था, कलाम ॿुधूं भला, इहो मूंखे लॻे थो इहो जेको आहे ॾाढो बांडनि वारो इहो चकर सम्झ में न ईंदो। इहे पर्चियूं खणी करे जंहिं महिल बांड निकिरंदा आहिनि, इहे अख़बारी आकर बीठा हूंदा आहिनि, वॾियूं टीहियूं पर्चियूं खणी, वॾा इहे माना लिफ़ाफ़ा हूंदा आहिनि, छा हूंदा आहिनि सम्झ में सो असां हिन परे बाबा परे वॾियूं कलाम था ॿुधूं पाण। साईं वाह वाह कजो, साईं पुछिया था साईं। ही मुंहिंजो दोस्त आहे, दादू जो बहितरीनु शाइर आहे, अदा जानिब जमाली। वाह वाह। ऐं ही बोल मूं एल्बम में कयो आहे जेको तमामु घणो मशहूरु वियो आहे, सो बहितरु आहे त उहो पंहिंजो मशहूरु गीत ई अव्हां जे साम्हूं पेश कयूं। मोहब्बत ना है मश्करी, हित कुसी व्या कई जवान, ओ आऊं त हिक अनवर चवे आहियां मामूली इंसान। मज़ो न हुजे हा मोहब्बत में, छो मजनू छे हा मस्तान। मूं मलराणो की हुआ ऐं कीअं ससी ॾिनी जान।
हो ईअं मां कुर्बान कंबराणी थी दुस कुर्बतान प्यार जो आ कसम प्यार आ जिंदगी प्यार जो आ कसम प्यार आ जिंदगी जिंदगी प्यार आ बंदगी जिंदगी प्यार आ बंदगी प्यार बिना हिन दुनिया में बस जीअण वा बेकार प्यार जो आ कसम प्यार वा जिंदगी जिंदगी प्यार आ बंदगी प्यार सिंगार आ प्यार दीदार आ प्यार नफरत न है प्यार ही प्यार वा प्यार सिंगार आ प्यार दीदार आ प्यार नफरत न है प्यार ही प्यार आ हर माण्हू खे करण पवे थो चाहत जो इज़हार प्यार जो आ कसम प्यार आ जिंदगी जिंदगी प्यार आ बंदगी प्यार ख़ल्क़े ख़ुदा कयो एहसान आ प्यार ते मूं कई जान कुर्बान आ प्यार ख़ल्क़े ख़ुदा कयो एहसान आ प्यार ते मूं कई जान कुर्बान आ दुनिया खे अर्श अज़ीम तयार प्यार जो आ कसम प्यार आ जिंदगी जिंदगी प्यार आ बंदगी प्यार जानिब कयो प्यार में मस्त थी चाह खे ई चुमियो चाह में मस्त थी प्यार जानिब कयो प्यार में मस्त थी चाह खे ई चुमियो चाह में मस्त थी चाह में मस्त थी हर दम मालिक खुश बैठो प्यार ते बार बार प्यार जो आ कसम प्यार वा जिंदगी जिंदगी प्यार आ बंदगी प्यार बिना हिन दुनिया में बस जीअण आ बेकार प्यार जो
ज़बरदस्त प्यार आहे ज़िंदगी पर ब्रेक भी आहे ज़िंदगी। सो व्यूअर ब्रेक जी ज़रूरत आहे, थोड़ी देर बस तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। हीअं वञो था, हीअं अचूं था, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक। असां वरी वापसि अची वियासीं। मज़ेदार तव्हां सॉन्ग ॿुधो, मज़ेदार कचहरी हले पई ऐं हिते शाइरी जो बि सिलसिलो आहे। उन खां अलावा बैंकिंग जे हवाले सां बि सवाल हलनि पिया। हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे? शाइरी असां मोज़ महिमान ॿई शाइर आहिनि, त पोइ शाइरी ॿुधूं भला? हाणे शाइरी ॿुधणु घुरिजे। हाणे बिल्कुलु शाइरी ॿुधणु घुरिजे। तो फातिमा जी आपसे गुजारिश है, इरशाद तो मैं बैठा हूँ, कहने की जरूरत नहीं है, तो कुछ सुना दें। मेरा नाम इरशाद है। इरशाद आपका नाम है। पूरा का पूरा हमने इरशाद बिठा दिया। इरशाद मेरा नाम रख लिया, मुझे भी शायरी का शगुफ हो गया, तो मैंने भी शायरी थोड़ी बहुत की है। तो हम आपकी शायरी सुन सकते हैं कि नहीं? नहीं मैं सुनाऊंगा। कहना फिर भी जरूरी है, इरशाद कहेंगे आप वाह वाह करेंगे। अच्छा जी, तो मैंने जो हजरत सचल सरमस्त का एक शेर सुनाया था, उसी जमीन में मैंने लिखी है, उन्हीं से मुतासिर होकर वो रेस्ता था। सही तो वो शेर याद होगा आपको कि नजर बने मजनू यहाँ क्या क्या हुआ जब इश्क तारी रे, सूली पर अज़ल से इश्क वालों की सवारी रे। तो मैंने लिखा है कि नजर के सामने हरदम वही है शक्ल प्यारी रे, अजब अंदाज में अब के हुआ है इश्क तारी रे। वाह वाह, अजब अंदाज में अब के हुआ है इश्क तारी। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। वही चेहरा, वही आंखें, वही लहजा, वही बातें। जबरदस्त। वही चेहरा, वही आंखें, वही लहजा, वही बातें, उसी के रंग में डूबी हूँ मैं सारी की सारी रे। उसी के रंग में डूबी हूँ मैं सारी की सारी रे। और वही खुशबू, वही झोंका, वही आहट, वही साया, वही खुशबू, वही झोंका, वही आहट, वही साया, उसे न उसको याद करना कब रहा है इख्तियारी रे। न उसको याद करना कब रहा है इख्तियारी रे। और वही दरिया, वही कश्ती, वही साहिल, वही माझी, वही दरिया, वही कश्ती, वही साहिल, वही माझी, वही संगी, वही साथी, उसी से मेरी यारी रे। वही संगी, वही साथी, उसी से मेरी यारी रे। और ये शेर खास है, इसमें तो मौजू लिया है कि फिराको वस्ल से आगे भी एक रास्ता है मंजिल का। फिराको वस्ल से आगे भी एक रास्ता है मंजिल का, रखूंगी उम्र का बाकी सफर उस पर ही जारी रे। रखूंगी उम्र का बाकी सफर उस पर ही जारी रे। और इस शेर में आखिरी शेर, इसमें तज़मीन है हज़रत सचल सरमस्त की कि सचल साईं तेरी जोगन पलट कर अब न जाएगी। सचल साईं तेरी जोगन पलट कर अब न जाएगी, वो कैसे रुख को फेरेगी जो है बिरहा की मारी रे। ये दूसरा सचल का है कि कैसे रुख को फेरेगी जो है बिरहा की मारी रे। सचल साईं तेरी जोगन पलट कर अब न जाएगी, वो कैसे रुख को फेरेगी जो है बिरहा की मारी रे। नजर के सामने हरदम वही है शक्ल प्यारी रे, अजब अंदाज में के हुआ है इश्क तारी रे। वाह क्या कहने जी, बहुत खूब बहुत खूब। सो हिकिड़ो असां सां दोस्त मुखातिब थियणु चाहे थो, कराची मां सजाद हुसैन साहब। सो सजाद साईं खे बरीकार चऊं था प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। सर चाला वाला कुछ आयो साईं दुआऊं साईं मौला जो करम आहे, बाक़ी मौसम अॼुकल्ह गरम आहे। दीदी सर तव्हां को शेर चई छॾियो भला इन गरम मौसम जे हवाले सां, कराची जो मौसम हवाले सां। हा 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 साईं, अलाए छा चयो पर सही चयो हूंदव। अच्छा गरम मौसम जे हवाले सां शेर तव्हांखे ॿुधायो। शेर ॿुधव न साईं, बाक़ाइदा VIP शेर हो, ज़बरदस्त शेर हो। तव्हां छा ॿुधाईंदव?
सर अनवर कमरानी जो कलाम करायो तव्हां वटि जेको अॼुकल्ह सिंगर आयल आहे हुन सां चयो अनवर कमरानी साहिब जो कलाम बि तव्हांखे ॿुधायूं था साईं। थैंक यू साईं, वॾी महिरबानी, लख तोरा। सो अदी सीमा तव्हां खां ॿुधंदासीं, इहे जीअं अदीअ चयो त उसकी सचल साईं ज़मीन में जेको आहे सो बिल्कुलु। हाणे अदी फातिमा शाइरी पढ़ी वञे उन खां पोइ तव्हां सीमा खे चयो इहो ज़्यादती आहे, हाणे मां अदी फातिमा जे अॻियां छा पढ़ां। ऐं अॼुकल्ह सफ़ा प्रॉपर मुशाइरो न आहे न, हिते कोई पढ़ी सघे थो। इहे जेको इतमाम थींदो आहे मुशाइरे में, उन में वरी सीनियर जूनियर जो थोरो। मां हिकिड़े दोस्त खे चयो, जीअं अदीअ चयो न त सचल साईं ज़मीन में मां लिखियो आहे, मां हिकिड़े दोस्त खे चयो आहे फलाणे प्लाट में मां गज़ल लिखियो आहे, चई यार वते तूं कब्ज़ा कंदो तूं प्लाटनि ते, इहो को तूं शाइर आहे? मां चयो न भाई मिड़ी चइबो आहे, हुनजे स्टाइल में लिखियो आहे। माना तव्हां हूअं घणियुनि शयुनि ते कब्ज़ा कंदा आहियो, बसि इहो थी वेंदो आहे, मां छा कयां, दिलनि ते कब्ज़ा बि कंदा आहियो। जी गज़ल अर्ज़ु आहे त अदीअ जहिड़ो त हाणे लहजो न आहे, जहिड़ो असांजी जहिड़ो हाल आहे। हक़ खे बरहक़ भी कॾहिं चवंदा कयो, हक़ खे बरहक़ भी कॾहिं चवंदा कयो, दार ते मंसूर थी चढ़ंदा कयो। मोहसिनियूं ऐं ग़म गुसारियूं ख़्वाब थियूं, मोहसिनियूं ऐं ग़म गुसारियूं ख़्वाब थियूं, ग़म में खिलंदे पंहिंजे मुंहुं रोअंदा कयो। सूर सुॾका इश्क जो ही ॾाज हिन, सूर सुॾका इश्क जो ही ॾाज हिन, प्यार में सदमन सहंदा कयो। ज़ुल्मतनि जे ज़र्फ़ खे ज़ाहिर करे, ज़ुल्मतनि जे ज़र्फ़ खे ज़ाहिर करे, ज़ब्त जे प्याले खे पिण पीअंदा कयो। साथ जी सायत संवारींदी बि आहे, साथ जी सायत संवारींदी बि आहे, कुर्ब जो कातिल असर वठंदा कयो। आसरनि जूं छो उमीदूं नारसा, आसरनि जूं छो उमीदूं नारसा, अज़्म खे तारे बि पोइ तरंदा कयो। जाग खे ताबीर जे पसणी आहे, जाग खे ताबीर जे पसणी आहे, ख़्वाब जे ख़ातिरी कुझु सुम्हंदा कयो। हक़ खे बरहक़ भी कॾहिं चवंदा कयो, दार ते मंसूर थी चढ़ंदा कयो। वाह 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 वाह, क्या कहने, क्या कहने। मॉर्निंग शो ते अचण वां त राति जो जल्दी सुम्हंदा कयो। बिल्कुलु, लेकिन सफ़ा बोर जो त किथे वञी घुमंदा कयो। असां जल्दी सुम्हण ऐं जल्दी उथण वारा आहियूं, तव्हां ख़बर आहे मां उस्ताद बि आहियां। अच्छा, कॉलेज वञिणो हूंदो आहे, असां सवेर सुम्हण वारा आहियूं। मुंहिंजी अम्मी बि जेका आहे न उहा माशाल्लाह सां उहा एजुकेशन में ई आहे, उहा बि सवेर सुबुह 7 बजे उथी हूंदी आहे। हर शइ उथो बस 5:30 उथंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहियूं, उन खां पोइ जेके सिलसिला आहिनि सफ़ा ड्राड़े जो मामलो आहे त मां 4 बजे उथंदो आहियां। तव्हां 4 बजे उथंदा त मां त सुम्हंदो ई न आहियां। तो हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायूं था, शाइरी जो प्लान थींदो, बदला होगा मैं भी सुनाऊंगा, सुनना पड़ेगा। इरशाद इरशाद हिकिड़ो कलाम ॿुधूं, टाइम सां थोरो जेको आहे सो प्रोग्राम जी तरतीब खे हलाइणो आहे न, त पोइ कलाम जो वारो रुकिजी वेंदो त दोस्त परे खां आयो आहे चवंदो शाइरनि में फाथुसि अची। साईं वाह वाह कजो। अला साईं जीअं त अनवर कमरानी जे बोल जी फरमाइश थी आहे, इहा दोस्तनि जी वॾी महिरबानी, पर असांजे पंहिंजे ऑप्शन में बि हुयो। उस्ताद अलादात ज़रदारी ऐं हिन फन में उनजे करे आहियां, हू बि मुंहिंजो उस्ताद आहे, ऐं उस्ताद गुलाम शबीर शाहानी ॾे मोकिलण वारो बि उनजी रज़ामंदी शामिल हुई। उनजो सराइकी बोल ऐं अनवर कमरानी जी शाइरी। तेरे करे शहर सजे नल, मर्जी खावन सजम, तेरे करे शहर सजे नल, मर्जी खावन सजम, कब तय कन मोहना मचम, खुश बसदा हम वतन विच, परदेसा ते लगड़ा पचम, तभी तय कन मोहना मचम, तेरे आखन ते लग कबरानी,
तेरे आखण ते लग कबीरानी हो मैट्रान वास्ता कचम तभी तय कनू मोहना मचम दसा तक को दसा दसा तक को दसा दिल ते गुझे हाल सजना तरह तरह दे करे धन मानू सवार सजना तरह तरह दे करे धन मानू सवार सजना दसा तक को दसा दसा तक को दसा दिल ते गुझे हाल सजना तरह तरह दे करे धन मानू सवार सजना तरह तरह दे करे धन मानू सवार सजना दसा तक को दसा तेरा इशारा थे बुंड थी मैं खड़े वैसा तेरा इशारा थी बुंड थी मैं खड़े वैसा ओ तेरा इशारा थी बुंड थी मैं खड़े वैसा तेरी इज्जत दे करे फांसी ते भी चढ़ वैसा तेरी इज्जत दे करे फांसी ते भी चढ़ वैसा हाय मैं चढ़ वैसा तुम्हें को समझ बैठे तुम्हें को समझ बैठे बात गाढ़ा बाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन दसा तक को दसा ए जिंदगी तो सिर्फ चौंदी हां दा चुटकाए ए जिंदगी तो सिर्फ चौंदी हां दा चुटकाए ए जिंदगी तो सिर्फ चौंदी हां दा चुटकाए ते कूद मेरा कोन्ही में कुतेरा खुटकाए ते कूद मेरा कोन्ही में कुतेरा खुटकाए तेरा खुटकाए रकीब धारी किथे घूमदा वतई नाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन दसा तक को दसा के कौन आत तम दुश्मना पे तार किती के कौन आत तम दुश्मना पे तार किती आ के कौन आत तम दुश्मना पे तार किती इहाद में को खबर हई जकात जार किती इहाद में को खबर हई जकात जार किती जकात जार किती मरण ताई न करे मरण ताई न करे सामे कहना गाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन तरह तरह दे करे धन मानू सवाल सजन दसा तक को दसा खबर सुनाओ आ यार दी
नत मरवे सां दिल टुट पोसी ओ काई दवा करो बीमार दी ए इश्क दा मर्ज़ आशिक जान अते बेकू केड़ी खबर आज़ार दी सब सूर वञन लह कंबराणी जो झलक मिले दीदार दी बारे वाले पुछदे हिन यार ते कनु धार क्यों थे बारे वाले पुछदे हिन यार ते कनु धार क्यों थे बारे वाले पुछदे हिन यार ते कनु धार क्यों थे अगे पे मर्द हवी हुन ते कनु बेजार क्यों थे अगे ते मर्द हवी हुन ते कनु बेजार क्यों थे ते कनु बेजार बुधण जड़ा थी वेंदे बुधण जड़ा थी वेंदे कंबराणी फिलहाल सजण तरह तरह दे करे धन मानो सवाल सजण तरह तरह दे करे धन मानो सवाल सजण दसां तके को दसां तके को दसां दिल ते गुझे हाल सजण तरह तरह दे करे धन मानो सवाल सजण तरह तरह दे करे धन मानो सवाल सजण दसां तके को दसां वाह वाह ॾसां त केक ॾसां वीवर बिल्कुलु असां ॿुधंदासीं ज़रूरु ॿुधंदासीं पर असां इरशाद जी शाइरी ॿुधंदासीं उन जे लाइ ब्रेक ज़रूरी आहे सो खीरा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद लख थोरा तव्हांजा तव्हां सां जुड़ियल आहियो ॻंढियल आहियो प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि सो मां चवां थो त मां बि पलांदो कयां ॿिनी शाइरनि शाइरी पढ़ी आहे मां बाक़ी केरु आहियां बाक़ी असांखे बाक़ाइदा असांखे तव्हांजो इंतज़ारु आहे त मतिलबु तव्हांजी शाइरी तव्हां बोर नथा थियो टे शाइर वेठा आहिनि न मज़ो लॻो पिया हिते मतिलबु मुक़ाबलो थो हले अच्छा फातिमा जी वैसे मैं सिंधी शायर हूँ सिंधी शायरी करता हूँ लेकिन उर्दू शेर के कुछ अशार आपको सुनाता हूँ इरशाद उम्र के अब किस साल में हूँ कुछ पता नहीं वाह उम्र के अब किस साल में हूँ कुछ पता नहीं कैसा हूँ किस हाल में हूँ कुछ पता नहीं उम्र के अब किस साल में हूँ कुछ पता नहीं कैसा हूँ किस हाल में हूँ कुछ पता नहीं सोच नगर में बैठ के उसको लिखा है सोच नगर में बैठ के उसको लिखा है माजी में या हाल में हूँ कुछ पता नहीं वाह 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 सोच नगर में बैठ के उसको लिखा है माजी में या हाल में हूँ कुछ पता नहीं और लिख देता हर लम्हे की तफसील उसे लिख देता हर लम्हे की तफसील उसे लोगों की किस चाल में हूँ कुछ पता नहीं बहुत खूब लिख देता हर लम्हे की तफसील उसे लोगों की किस चाल में हूँ कुछ पता नहीं कैसे लिखूं किसकी धुन में रहता हूँ कैसे लिखूं किसकी धुन में रहता हूँ सुर में हूँ कि ताल में हूँ कुछ पता नहीं इरशाद 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 कैसे हूँ मुकर्रर कैसे लिखूं कि किसकी धुन में रहता हूँ कैसे लिखूं कि किसकी धुन में रहता हूँ सुर में हूँ कि ताल में हूँ कुछ पता नहीं आला बहुत अच्छा कैसा हूँ किस हाल में हूँ कुछ पता नहीं जबरदस्त जबरदस्त और ये भी लिखता कैसे वक्त गुजरता है ये भी लिखता कैसे वक्त गुजरता है सुख में या जंजाल में हूँ कुछ पता नहीं वाह वाह सुख में हूँ जंजाल ये भी लिखता किसकी ये भी लिखता कैसे वक्त गुजरता है सुख में या जंजाल में हूँ कुछ पता नहीं कैसा हूँ किस हाल में हूँ कुछ पता नहीं और आखिरी शेर अर्ज़ है कि आज़ादी इरशाद मिली है फिर भी मैं आज़ादी इरशाद मिली है फिर भी मैं दुनिया के किस जाल में हूँ कुछ पता नहीं आज़ादी इरशाद मिली है फिर भी मैं दुनिया के किस जाल में हूँ कुछ पता नहीं उम्र के अब किस साल में हूँ कुछ पता नहीं कैसा हूँ किस हाल में हूँ कुछ पता नहीं मां जो उर्दू शायरी हो तो कुछ बुधायो ना थोड़ी तकलीफ तां भी हरफन मोलायो कभी कभार उर्दू किसी शायर से अगर पाला पड़ जाए तो बंदा कुछ ना कुछ सुना दे अच्छा आखिर में मुझे ये बताएं कि ये किताब फातिमा जी आपने पढ़ा है तो शायरी तो आपने माशाल्लाह सीमा साहिबा की पढ़ी है इस किताब पे क्या कहेंगी कहानी
किस तरह लिखती हैं ये? बहुत अच्छी किताब है और इस पे आप देखें कि राय देने वालों ने भी बड़े मोतबर लोग हैं। मजहर जमील साहब बहुत सीनियर और उनका कहानियों पर बड़ा काम है। उन्होंने इस पे पेशलफ्ज़ लिखा है। फिर हमीद सिंधी, शौकत हुसैन शोरो और रसूल मेमन, मदद अली सिंधी, कारी कुरैशी, शबनम गुल, ज़ेब सिंधी, इन लोगों ने इस पर अच्छी राय दी है। तो अभी तो किताब छप के आई है, लेकिन गाहे गाहे इनकी चीज़ें पढ़ती रही हूँ तो इससे अंदाज़ा होता है। फिर ज़िंदगी को झेला है इन्होंने और एक ऐसे वक्त में लिखे जैसे इसके उन्वान से ही है ना कि कंधा देने वाले कौन। आप लोग हैं ना, आप लोग नहीं, अल्लाह ना करे, अल्लाह ताला। अच्छा जी, आखिरी लम्हा तव्हांजी पंहिंजी हिन किताब बाबति छा राय आहे? बिल्कुलु दादा, इहो पाण लेखक किताब ज़ाहिर आहे हाणे असां जेको आहे सो पाण लेखक राय उहा कीअं ॾे, बाक़ी तव्हां जहिड़ा फातिमा जहिड़ा माण्हू जेकॾहिं ईअं चवनि था त मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। कोशिशि कई आहे त ज़िंदगी जे तजुर्बनि मुशाहिदनि मां कुझु किरदार खणी करे ऐं जेको आहे सो इस्लाही ऐं जेको तामीरी कहाणियूं लिखण जी। अच्छा, कहाणी जे मैदान में हिकिड़ो सुठो इज़ाफ़ो थियो आहे, त बहितरीनु इज़ाफ़ो थियो आहे। तव्हां सां असांजूं नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं आहिनि। वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ॿिए भेरे वरी मुलाक़ात थींदी त बाक़ाइदगी सां किताबनि ते मजमूई तौर ते कचहरी कंदासीं, छो त तव्हांजा माशाअल्लाह 3 किताब आहिनि, वरी 2 किताब तव्हांजी शख़्सियत ते मथां आहिनि। सो इन सभिनी ते गॾियल राया बि क़ाइमु कंदासीं, गॾियल प्रोग्राम बि कंदासीं। तव्हां ॿिन्ही मौज़ूअ में मुंहिंजी वॾी महिरबानी। फातिमा जी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सीमा साहिब, तव्हांजी वरी हिकु भेरो ॿीहर मां महिरबानी मञा थो। साईं अब्बासी साहिब, गुलाम मुस्तफ़ा अब्बासी साहिब, माशाअल्लाह तव्हां खां मिलाई सवाल रहिजी विया। बसि मिड़े ईद अचण वारी आहे, 9 नोटनि जी पारत हुजेव खणी असां तव्हांखे पंहिंजा जेको आहे पैसा ॾींदा हले, मुफ़्त में नोट न पर नवां नोट वठी ॾिजो। माण्हू ईअं सम्झंदा त मुफ़्त में मिलंदा, नोट खणी अचो। न, तव्हांखे असां पुराणा नोट ॾींदासीं, तव्हां नवां करे असां तव्हांखे पुराणा नोट ॾींदासीं, तव्हां असांखां नोट वठिजो ऐं असांखे बदिले में मोट ॾिजो। सो साईं, इहो मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सो साईं तव्हांजी वॾी महिरबानी। शबीर अहमद पुसियो साहिबु, बशीर अहमद नहीं, बशीर अहमद पुसियो साहिबु, ख़ुश्क ज़ात ॿुधी थी, पुसियो पियो ॾिठो थी नहीं। वॾी महिरबानी, लख थोरा। मिड़ी मां कॾहिं कॾहिं भोग कंदो आहियां, दिलि में न कजो। ज़रूरी आहे। आई लव यू सर, वॾी महिरबानी, थैंक यू साईं। इन सां सवाइ कुर्बान मंगणार साहिबु असां सां गॾु आहे, लख थोरा कुर्बान साईं। आख़िरी वक़्तु आहे प्रोग्राम जो, तव्हां मोकिलाईंदा आहियो ॾाढे सुठे तरीक़े सां। बिल्कुलु, ऐं मां इहो ई चवंदमि सुभाणे असां वरी मिलंदासीं नवनि महिमाननि सां गॾु, हिकु गुफ़्तगू जंहिंमें बेहद सुकून मिलंदो आहे, मस्ती मज़ाक बि थींदी आहे ऐं खिलण जो हिकिड़ो मौक़ो बि मिलंदो आहे। ईअं ई चवंदमि, मुस्कुराईंदा रहो, हमेशह ख़ुशि रहो, पंहिंजे ओड़े पाड़े में घर वारनि खे सभिनीनि खे ख़ुशि रखो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, बिला वजह झड़ो करण जी ज़रूरत न आहे, नेगेटिव न सोचो ऐं पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखो। इरशाद जागीरणी सैरिश बूटो तव्हां खां मोकिलायूं था। हयाती बख़ीर, सुभाणे वरी मिलंदासीं। जी लतीफ़ जी मिठी ॿोली, बाक़ी पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। मुझे आदो तू हुजी आई तुझे आदो शाली उम्र सारी अज जिया आज्ञा अचवे मां जाड़न फिरन ते शायरी आज्ञा अचवे मां जाड़न फिरन ते शायरी करिया ओ दिसी लबड़न जिला लबन के शायरी करिया आज्ञा अचवे मां जाड़न फिरन ते शायरी करिया आज्ञा अचवे मां जाड़न फिरन ते शायरी करिया। गुलड़
शायरी करियां चुगन जेदी तमात हुजन चपन ते शायरी करियां नसी लबड़न जी लालाई ओ लबन ते शायरी करियां अग्यां अचवे मां जाड़न फिरन ते शायरी करियां अग्यां अचवे मां जाड़न फिरन ते शायरी करियां नशीला नैण खण मुर्गी तमद होशी थिए तारी नशीला नैण खण मुर्गी तमद होशी थिए तारी तुझे नजरुन मां पी पुर थी नशन ते शायरी करियां तुझे नजरुन मां पी पुर थी नशन ते शायरी करियां पांजो हथ दे मुझे हथ में वचन कर तू वफाई जो पांजो हथ दे मुझे हथ में वचन कर तू वफाई जो इन्हन में दिया रतल राशिद हथन ते शायरी करियां इन्हन में दिया रतल राशिद हथन ते शायरी करियां ओ दिसी लबड़न जी लालाई ओ लबन ते शायरी करियां अग्यां अचवे मां जाड़न फिरन ते शायरी